बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग, खुश आयो, ठीक आयो, ख़ैरियत सां आयो, मज़े में आयो, ज़बरदस्त आयो, करार में आयो, कुर्बान जा असांखे ख़बर ई न आहे त काॾे ॾिसणो आहे, पर असां कॾहिं कॾहिं एक्साइटेड हूंदा आहियूं त पोइ ईअं थींदो आहे। जोड़ी सलामत तव्हां ॾिठो हूंदो टाइटल ते असांजो अॼु जो आगाज़ आहे। सलाम सिंध सां गॾु जोड़ी सलामत। कीअं आहियो? जोड़ी का बि हुजे, ज़रूरी न आहे त शादीशुदा जोड़ी हुजे, जोड़ी पेयर ई मेज़बानी वारो पिए, जोड़ी सलामत हुजे। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैरियत सां मज़े में आहियो? करार में आहियो? ज़बरदस्त आहियां। हीअ आहे पिर सैयद आऊं ऐं अर्शा जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़ुर थी चुका आहियूं। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। जेकॾहिं न आहियो त पोइ दिलि सां दुआ कयूं था त तव्हां ठीकु ठाक थी वेंदो। दुआउनि जो सिलसिलो असां छॾियो न आहे, छो त दुआऊं अॻंदियूं आहिनि, पोइ देरि कॾहिं कॾहिं थींदी आहे पर मतिलबु कमु थी वेंदो आहे। सो हाणे असां जेको स्टार्ट वरितोसीं हिन प्रोग्राम में, ज़ाहिर आहे त तव्हां ज़ूम आउट ऐं ज़ूम बैक थियो हूंदो त जोड़ी सलामत तव्हां टाइटल ॾिठो हूंदो, तव्हां सम्झी विया हूंदो या न सम्झिया आहियो त पोइ तव्हांखे असीं ॿुधायूं त असां हिन भेरे कुझु नई शइ करण जी कोशिशि कई आहे, कुझु नवाण करण जी कोशिशि कई आहे। ऐं असां सोचियो पिए त छो न पंहिंजे प्रोग्राम खे थोरो अञा वधीक एंटरटेनिंग कजे, थोरो वधीक अञा ज़बरदस्त कजे ऐं मज़ेदार कजे। पोइ मज़ेदार कंदे 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 सलाहूं कंदे कंदे पोइ पिरह इहा सलाह ॾिनी पए ऐं असां सभिनी गॾिजी हुन ते सहमत थियासीं त छो न जेकी कपल्स आहिनि, जेकी पेयर्स आहिनि, जिन जी शादी कामयाबु आहे ऐं जेकी मुल्क में ऐं हिन समाज में हिन धरतीअ जे लाइ तमामु सुठो कमु करे चुका आहिनि, मतिलबु नाली वारियूं शख़्सियतूं आहिनि ऐं कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजो उन्हनि नालो मञायो आहे। ऐं वॾी ॻाल्हि, सुठी ॻाल्हि इहा आहे त अञा ताईं गॾु आहिनि। इहा ज़बरदस्त ॻाल्हि आहे। उन जोड़ी सलामत हुजे, उन्हनि खे घुरायूं, उन्हनि सां कचहरी कयूं त आख़िर हीउ कहिड़ो राज़ आहे जो एतिरा साल गुज़री विया। माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं तव्हां ॿिन्ही जो जेको आहे सो जेको दिमाग़ आहे, पेयर आहे, उहो ज़बरदस्त मतिलबु पंहिंजी जेको आहे केमिस्ट्री में छा आहे, राज़ छा आहे, इहो पुछा कंदासीं पाण। जी बिल्कुलु। ऐं हुन खां अलावा इरशाद नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदा हलूं त असां वटि खोड़ सारियूं गेम्स बि आहिनि, असां हुननि सां गेम्स बि खेॾंदासीं, असां हुननि जी केमिस्ट्री ॾिसणु चाहींदासीं त हुननि जी केमिस्ट्री स्टिल केतिरी सुठी आहे। असांजी पूरी कोशिशि हूंदी त असां यंगस्टर्स खे बि घुरायूं, जंहिंजो नई जेको शादीशुदा जोड़ो आहे ऐं जेके मतिलबु ओल्ड एज में आहिनि, उन्हनि खे बि घुराईंदासीं, जंहिंमें थोरो टाइम थी वियो आहे। छो जो चवंदा आहिनि ओल्ड इज़ गोल्ड, असां जेको आहे न स्टार्ट जेको कयो आहे न ओल्ड खां ई कयो आहे। असां ॾिसूं पहिरीं न न न न मां हिन ॻाल्हि मुतफ़िक़ न थींदुमि बाबा। दिलि सदाईं जवान आहे ऐं जेकी बि असां वटि ईंदा उहे ईअं महसूसु कंदा त उनजी शादी माना ॼणो हाणे या कल्ह थी आहे। कराईंदासीं स्पेशल। असांजी कोशिशि ई आहे, बिल्कुलु सही था चओ, असांजी कोशिशि ई आहे। चवंदा आहिनि त चेंजिस जेके आहिनि उहे ज़िंदगी जो पार्ट आहिनि, नयूं शयूं इनोवेशन्स आणणु जेको आहे ज़िंदगी जो पार्ट आहे। जेसि ताईं असां चेंजिस खे अप्लाई न कंदासीं असां पुठियां रहिजी वेंदासीं, दुनिया सां गॾु हली न सघंदासीं। त असांजी पूरी कोशिशि इहा हुई त सलाम सिंध में असां कुझु नयूं शयूं आणियूं, जंहिंमें असां डॉक्यूमेंट्रीज़ इंट्रोड्यूस करायूं, असां उहे ॻाल्हायूं जेके बि असांजा लेजेंड्स एक्टर आहिनि या जेके इंटरनेशनल नेशनल डेज़ आहिनि उन्हनि ते असां ॻाल्हायूं, उन्हनि ते कुझु न कुझु डॉक्यूमेंट्रीज़ ठाहियूं ताकी असांजो प्रोग्राम बिल्कुलु एंटरटेनिंग आहे, मॉर्निंग शो आहे, पर उन सां गॾु इंफॉर्मेटिव बि हुजणु खपे, कुझु अहिड़ी नॉलेज बि हुजणु खपे जेका सभिनी ॾिसंदड़नि खे अट्रैक्ट करे। इहे सभी जेके कोशिशूं आहिनि उहे अव्हां जे लाइ आहिनि। अव्हां जो फीडबैक असांखे ॿुधाईंदो तव्हांखे केतिरी शइ वणी। सही, ॾाढो ख़ूबसूरत जेको सेट हींअर तव्हां ॾिसो पिया, इनखे मतिलबु वॾी महिनत सां, वॾी तरतीब सां, वॾे दिमाग़ सां, वॾे अकुल सां असांजे डायरेक्टर ज़फ़र जिस्कानी साहब सिंगारियो आहे। ॾींहुं राति माना अपडेट न, सच में तव्हांखे ख़बर आहे अपडेट ईंदी हुई त हीअ जेको आहे हेतिरी डेकोरेशन थी वई आहे, हीअ असां बैनर हणी छॾियो आहे, असां मिठाई वठी रखी आहे, असां बिस्किट, असां गेम्स, माना हर शइ असांखे ॾींहुं राति ख़बर पवंदी पई त माशाल्लाह सेट ते कमु हली रहियो आहे। अॼु जेकी जिन घरनि में भंडण थिए थो, जिन घरनि में किरोध आहे, सो उन्हनि जे लाइ बि हीउ प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त थींदो त आख़िर कहिड़ा राज़ आहिनि जो हिकिड़ी सुठी इज़दवाजी ज़िंदगी गुज़री सघे थी, ज़ाल मुड़ुस पाण में सेट रही सघंदा, उनजा कई राज़ आहिनि। मूंखे हिकिड़े दोस्त वरी हिकिड़ी ॾाढी कम जी ॻाल्हि ॿुधाई, हिकिड़ो राज़ ॿुधाईं पई, उहो राज़ ॾाढो मतिलबु दिलचस्प हुयो, उहो मां तव्हांखे ॿुधायां थो। तव्हां बि हिन ते अप्लाई कंदो त ॾाढो मतिलबु ज़बरदस्त तव्हांजो घर जो माहौल थी वेंदो ऐं तव्हां बाक़ाइदा पाण खे रिलैक्स महसूसु कंदो। उन दोस्त राज़ पे ॿुधायो कामयाबु शादीअ जो। उन्हनि दोस्त ॻाल्हि पे कई त असांजी शादी जी 25 सालगिरह हुई ऐं 25 सालगिरह हुई त पोइ असां वटि समूरा अख़बार वारा, मीडिया वारा सभई पहुतल हुया। मूं चयो उहे छो आया? चयूं त उहे इन करे आया छो त असां मशहूरु हुयासीं त 25 साल थी विया पर हिननि पंहिंजे घर में कॾहिं कुझु अहिड़ो न आहे कयो। इहो आख़िर माना अहिड़ो जोड़ो, अहिड़ो छा आहे, रीज़न छा आहे? त अख़बार वारा ऐं टीवी वारा पहुची चुका हुया ऐं उन्हनि इंटरव्यू करण जी कोशिशि पई कई त साईं तव्हांजी सालगिरह 25 तव्हांखे मुबारक हुई, पर इहो राज़ त ॿुधायो आख़िर इहो कहिड़ो राज़ आहे जो तव्हां कॾहिं घर में जहिड़ो ई न आहे कयो, कॾहिं को भंडणी न आहे कयो। सभु पाड़े वारा ॿुधाईंदा आहिनि त बाबा ज़बरदस्त जोड़ी आहे, पाण में ॾाढी सेट आहे, पंहिंजी केमिस्ट्री मैच आहे। त अमरा चयो बाबा ॻाल्हि इहा आहे त अकुल जी ॻाल्हि आहे, गेम आहे इहा। उन चयो त बाबा अख़बार वारनि चयो, बाबा टीवी वारनि चयो त ॻाल्हि कहिड़ी आहे? चयो साईं ॻाल्हि इहा आहे त शादी असांजी जीअं थी त शादीअ जे ॿिए ॾींहं ते असां समुंड किनारे घुमणु वियासीं।
पोइ समुंड किनारे घुमण वियासीं, समुंड किनारे ते ईंदा न घोड़े वारा हूंदा आहिनि, पोइ घोड़े ते सवारी थींदी आहे। पोइ चईं ज़ाल हिकिड़े घोड़े ते चढ़ी, मां ॿिए घोड़े ते चढ़ियुसि। पोइ ज़ाल जो जेको घोड़ो हुयो उहो ॾाढो शरारती हुयो, मतिलबु उहो थोरो ॾिंगो घोड़ो हुयो। ज़ाल मुंहिंजी जीअं ई घोड़े ते चढ़ी त घोड़े जीअं ई माना भॼणु डुकणु शुरू कयो, ज़ाल खे किराए विधईं। ज़ाल उथी करे कपिड़ा छंडिया ऐं पोइ घोड़े खे ॾिसी करे चईं, तुंहिंजी पहिरीं वार्निंग आहे, पहिरियों दफ़ो आहे, छॾियां थी। पोइ वरी घोड़े ते सवार थी वेही रही, वरी घोड़ो डुकणु शुरू थियो, वरी ज़ाल खे कल्टी करे हेठि माना किराए छॾियईं। हमारी ज़ाल किरी पई त वरी कपिड़ा छंडे ज़ाल घोड़े खे ॾिसी करे चईं, ॿियो दफ़ो आहे, छॾियां थी। वरी घोड़े ते सवार थी, वरी घोड़ो डुकणु लॻो, वरी घोड़े हुनखे कल्टी करे किरे छॾियो। ज़ाल हेठि जीअं किरी, पर्स मां पिस्टल कढी करे घोड़े खे शूट कयईं। घोड़ो मरी वियो। चईं, मां चयोमांसि, अबा हे छा की बेज़ुबान शाहदार खे मारे विधई। मूं ॾे ॾिसी चईं, तुंहिंजो बि पहिरियों दफ़ो अथई। उन ॾींहं खां मां सम्झी वियुमि, उन ॾींहं खां मां सम्झी वियुमि, मां उन ॾींहं खां वठी चुप आहियां, मां कुझु न चवंदो आहियां। पोइ इन करे कामयाबु जोड़ी आहे। सो जीअं घोड़े खे चई न पहिरियों दफ़ो, ॿियो दफ़ो, टियों दफ़ो, घोड़ो न मुड़ियो, टें दफ़े में शूट करे छॾियईं। इन करे हुन मुड़ुस चयो आहे, छा त पहिरियों दफ़ो आहे तुंहिंजो, जेकॾहिं बच करे ॿियो चया त हमारा कटि थी। सो खोड़ सारा राज़ आहिनि सुठी ज़िंदगी गुज़ारण जा। शादी जेकॾहिं शुदा आहियो तव्हां त पोइ तव्हां घर में जेकॾहिं माहौल साज़गार रखणु चाहियो त पोइ घरवारीअ जी बि कॾहिं कॾहिं ॻाल्हि मञणु घुरिजे। के वरी बल्कि हमेशह हर दफ़े मञणु खपे। तव्हां ॾाढी सुठी मिसाल ॾिनी, मस्ती मज़ाक वारी मिसाल बि आहे। पर जेकॾहिं असां हिनखे हिकिड़ो स्ट्रेट हिनजो फॉरवर्ड व्यू ॾिसूं त उनमें इहा शइ असांखे ख़बर पवे थी त असांखे हिक ॿिए सां म्यूचुअल अंडरस्टैंडिंग सां हलणु खपे। जेकॾहिं हिकिड़ी शइ असांखे नथी वणे, हिकु दफ़ा मना कईसीं, ठीकु आहे, असांखे नथी खपे, ॿिए दफ़ा मना कईसीं, असांखे नथी खपे, टे दफ़ा फायर ई करणु खपे सिधो त असांखे उहा शइ नथी खपे त नथी खपे। ऐं इहो ई हा जी जी चुप आहे न, उहा शइ बिल्कुलु असांखे जेका आहे न जेको बि कमु करणु खपे उहो घर जो म्यूचुअल अंडरस्टैंडिंग खां करणु खपे। छो जो असां जॾहिं निकाहनामे ते साइन कंदा आहियूं त उते काफ़ी अहिड़ियूं शयूं या काफ़ी अहिड़ियूं शर्तूं, काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखियल हूंदियूं आहिनि जिन ते असां एग्री करे साइन कंदा आहियूं। चवंदा आहिनि हिकिड़ो कॉन्ट्रैक्ट हूंदो आहे, उन कॉन्ट्रैक्ट ते असां एग्री करे पोइ साइन कंदा आहियूं। त इहे ई निकाहनामो हूंदो आहे त काफ़ी अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके असां ॾिसी करे असां साइन कंदा आहियूं। जॾहिं असां ॾिसी करे शइ खणूं पिया, उन खां पोइ बि जेकॾहिं असां उनमें कुझु करियूं। ॿी वरी मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त आउं जेको दोस्तनि सां मिलंदो आहियां, माण्हू ॻाल्हियूं शेयर कंदा आहिनि, जेकी शेयरिंग थींदी आहे ॻाल्हियुनि जी, उन मां बि तजुर्बो मिलंदो आहे, एक्सपीरियंस माण्हू जेको पंहिंजो ॿुधाईंदा आहिनि। उहा ॻाल्हि इहा त घर जो माहौल या औरत खे राज़ी रखण जा मतिलबु सिंपल सां 2-3 फार्मूला आहिनि, नंढा नंढा फार्मूला। उहे जेकॾहिं माण्हू अप्लाई करे थो त औरत सताईं मतिलबु सेट रहे थी ऐं घर में वञणु नथे थो। मिसाल जे तौरु कॾहिं औरत जेकॾहिं सिंगार करे थी, माण्हू चई छॾियो भला, दिलि चवे न चई छॾियो, ॾाढी सुठी लॻी प्राइज़ हिन में छा आहे भला, माना औरत जी दिलि ख़ुशि थी वेंदी न। माना जेकॾहिं कॾहिं कॾहिं हरू भरू बि माण्हू चई वठे आई लव यू, हाँ इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई, माना इज़हार करे वठे बार-बार, हाँ इज़हार करे वठे त उन में बि घर जो माहौल साज़गार रहंदो आहे। या माण्हू कॾहिं कॾहिं घरवारीअ खे ॿाहिरि आउटिंग ते वठी वञे ऐं पोइ उनखे पंहिंजी पसंदि जी का शइ खाराए छॾे, को आइस्क्रीम वग़ैरह या खाधो अहिड़ो खाराए छॾे, त उहो मां सम्झां थो त घर जो माहौल ठीकु रहंदो। या वरी कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त नाराज़गी जॾहिं हूंदी आहे त उहो परचाइण जी माण्हू कोशिशि करे, माना एतिरो परचाए जो हुनखे इहो बिलीव थी वञे, हुनखे इहो एतबार थी वञे त हीउ मूंखां सवाइ सफ़ा अधूरो आहे, नथो सघे। एग्ज़ैक्टली, तव्हांखे ख़बर आहे जॾहिं तव्हां कंहिंखे अहसासु ॾियारींदा आहियो न असांखे तव्हांजी ज़रूरत आहे, यकीन कयो उहो माण्हू पोइ तव्हां भले चेंज थी वञो, उहो माण्हू तव्हांजे पुठियां हूंदो, उहो माण्हू तव्हांजी केयर कंदो। सुम्हण जी ॻाल्हि कई न, भले तव्हांजी दिलि चवे न चवे पर चई छॾींदा कयो। ईअं मुंहिंजो हिकिड़ो ॿियो दोस्त बि कंदो आहे, उहो बि ॾाढो कामयाबु आहे ऐं कामयाबु ज़िंदगी गुज़ारे थो। उहो दोस्त ख़बर छा कंदो आहे, उहो दोस्त चवंदो आहे आउं पंहिंजी घरवारी खे चवंदो आहियां तूं मुंहिंजी ज़िंदगी आहीं, ख़ुशि थींदी आहे, ऐं पोइ दिलि में चवंदो आहियां लानत आहे अहिड़ी ज़िंदगीअ ते। मस्ती मज़ाक पंहिंजी जॻहि ते, मस्ती मज़ाक पंहिंजी जॻहि ते, पर ज़ाल मुड़ुस जो जेको रिश्तो हूंदो आहे न उहो को रत जो रिश्तो न आहे हूंदो, उहो दिलुनि जो रिश्तो हूंदो आहे। ऐं चवंदा आहिनि दिलुनि में जेको आहे ख़ुदा रहे थो, त मुंहिंजे ख़्याल सां उहो रिश्तो ॾाढो मज़बूत ऐं प्यारो रिश्तो हूंदो आहे। सो भाग वारा उहे आहिनि माण्हू जेकी ज़बरदस्त मतिलबु घरेलू माहौल ठाहियूं वेठा आहिनि, मतिलबु ॾाढा ज़बरदस्त आहिनि उहे माण्हू। उन माण्हू खे आउं निमी सलाम कयां थो, घर में किरोध भंडणु बेबरकताई आणींदी आहे, फ़िक्रु वधी वेंदो आहे। मतिलबु इन्हनि शयुनि खां जेकॾहिं पाण परे रहंदासीं त घर जो माहौल ॾाढो सुठो रहंदो ऐं तव्हांजी जेका परेशानी आहे, जेके मूंझार आहिनि, ॿाहिरि जेके मामला आहिनि उहे बि निबिरी पवंदा। घर जो भंडणु जेको आहे उहो रोज़ीअ खे तंग कंदो आहे। सो इन्हनि शयुनि खां बचो। अॼु बहरहाल असीं ॾाढो मतिलबु फन क्रिएट कंदासीं, हिते मज़ो कंदासीं, प्रोग्राम चिल कंदासीं। महिमान जोड़ो पहुची चुको आहे जिन जी शादीअ खे बि खोड़ वरे गुज़री चुका आहिनि पर ज़बरदस्त लाइफ गुज़ारनि था, ज़बरदस्त माण्हू आहिनि। सो उन्हनि ज़बरदस्त माण्हुनि सां ज़बरदस्त ॻाल्हियूं कंदासीं, पर हिकिड़े नंढड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ त पोइ असां सां गॾु रहिजो ऐं जोड़ी सलामत। सलाम सिंध।
सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध प्रोग्राम आहे ऐं प्रोग्राम जो जेको अॼु स्टार्ट वरितोसीं उहो जोड़ी सलामत सां वरितोसीं। जोड़ी सलामत तव्हांखे ॿुधाए चुकासीं त प्रोग्राम में छा हूंदो, केरु ईंदा, उहे मुज़ महिमान जिन जो आसरो हुयो, जिन जो इंतज़ारु हुयो, आया अंगण अजीब नसीब भला। सो नसीब भला थी चुका आहिनि असांजा ऐं उहे अंगण ते अजीब अची चुका आहिनि। माशाअल्लाह उन शादीअ खे खोड़ सारो अर्सो गुज़री चुको आहे। ज़बरदस्त उन जी केमिस्ट्री आहे, ज़हनी हमांगी आहे ऐं पाण में जेका अंडरस्टैंडिंग आहे उहा कमाल जी आहे। सो उन्हनि सां कचहरी बि कंदासीं, कुझु फ़न बि कंदासीं, मस्ती मज़ाक हूंदी, सॉन्ग्स हूंदा, मोज़ महिमान पहुची चुका आहिनि, मिठाई बि आहे, बिस्कुट बि आहिनि। पोइ हाणे मिठाई खाइनि या बिस्किट इहा उन्हनि जी मर्ज़ी आहे, पर तारुफ़ पहिरियां कराईंदी पहिरियां। जी बिल्कुलु तव्हां सही था चओ ऐं असांजी पूरी कोशिशि हूंदी त अॼु असां घटि ॻाल्हायूं, उन्हनि सां ॻाल्हायूं ऐं उन्हनि खां पुछूं उन्हनि जी केमिस्ट्री, उन्हनि जे बारे में, उन्हनि जी लाइफ जे बारे में। त पहिरियां ई गेस्ट जो जेको तारीफ़ कराईंदी हलां, पहिरियां त इहो ॿुधायां त उहे सिंध टीवी जी सथ जो हिसो रही चुका आहिनि, काफ़ी हिते कमु करे चुका आहिनि, डायरेक्टर रही चुका आहिनि ऐं इरशाद जेको आहे उहो ऑफियर इहा ई ॻाल्हि ॿुधाई पे त सिंधी मीडिया में ॾाढा हैंडसम माण्हू मतिलबु हुआ ऐं उन्हनि खे ॾिसी करे हाणे उन्हनि जी पर्सनैलिटी जो तव्हां ॿियो रुख ॾिसंदा। पहिरीं हैंडसम हुआ, हाणे असां चई सघूं था त हिकिड़ो जेंटलमैन आहिनि, हिकिड़ी पर्सनैलिटी हाणे वेरी हैंडसम आहिनि। इरशाद वारी ॻाल्हि त लियाकत जोगी साहब असां सां गॾु आहिनि, मौजूदु आहिनि, टेरो कार्ड्स रीडर बि आहिनि ऐं इहो बि हिकिड़ो चई सघां थी त आर्ट आहे, कार्ड्स खे पढ़ी करे तव्हांजो फ्यूचर ॿुधाइणु, तव्हांजो ॻाल्हियूं ॿुधाइणु तमामु बहितरीनु आर्ट आहे। इन जे बारे में बि असां पुछंदासीं, पर करे ॿिए दफ़ा उन्हनि खे घुराए करे इन ते बि ॻाल्हाईंदासीं। अॼु असां सिर्फ़ु शादी ते ॻाल्हाईंदासीं। इनके अलावा आउं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त पोर्ट ग्रेन ते पाण जेको आहे उहो म्यूज़िक स्टूडियो बि ठाहियो आहे, जंहिंमें जेका बि आम पब्लिक आहे, आम अवाम आहे, उते अची ॻाए थी ऐं हिन जो मथो खाए थी। तव्हांखे प्रोग्राम में भली कार चां थी ऐं लियाकत जोगी साहब असां प्रोग्राम में मौजूदु आहियूं। उन्हनि जी प्यारी वाइफ ॾाढी सुहिणी लॻी रही आहे ऐं कारो लिबास जेको आहे उहो वधीक उन्हनि खे खणियो बीठो आहे। अंजुम जोगी साहब मौजूदु आहिनि असां अव्हांखे बि प्रोग्राम में भली कार चवां। साईं जोड़ी सलामत साईं सदा सलामत जो माशाअल्लाह ॾाढा सुहिणा था लॻो, नज़र न लॻे। तव्हांजी जोड़ी ॾाढी ज़बरदस्त लॻी रही आहे। त पहिरियां ई असां जेको सवाल कंदासीं उहो ईअं ई कंदासीं, कॾहिं मिलिया, कीअं मिलिया, छो मिलिया? अच्छा चलिए स्टार्ट हो जाए। असांजी जेकी पहिरीं मुलाक़ात असल में अंजुम मुंहिंजी स्टूडेंट आहे। अच्छा हा, ही पहिरियों मूं वटि हिकिड़ो कोर्स करण लाइ आई हुई ऐं कोर्स करे जीअं ॿिया स्टूडेंट हलाए विया, हीअ गुम थी वई। वरी काफ़ी अरसे खां गुम थी वई त न ॻोल्हियूं था हितां ई, पर असांजो जेको संगती रागी आहे उहो वरी सोचींदो मूंखे छो घुरायो अथऊं। सभिनी असां तव्हांजी जोड़ीअ में एॾा महब थी विया आहियूं जो असांखे पाण ख़बर न आहे त करिणो चाहे, ॿिया महिमान विज़री आहे। महिमाननि जी तरह वञूं था। माज़रत अदा असां वटि जेके आहिनि सिंगर बि मौजूदु आहिनि, यासिर साहब ॾाढा सुठा सिंगर आहिनि ऐं असां जेको आहे उहो उन्हनि जा सॉन्ग ॿुधा बि पे, थोरो प्रैक्टिस पे कयूं। तव्हांखे प्रोग्राम में भली कार वॾी महिरबानी अल्लाह पाक सलामत रखे। अॼु तव्हांजे साईं माना जोड़ी सलामत जे माना शान में ॾाढा सुठा हिकिड़ा कलाम ॻाईंदो, तव्हांखे मज़ो अची वेंदो। जी ऐं असां वटि जेके आहिनि उहे सीनियर सिंगर बि मौजूदु आहिनि, म्यूज़िशियन बि मौजूदु आहिनि असांजा, मतिलबु असां सां गॾु ई हूंदा आहिनि। असांजे प्रोग्राम जो जेके आहिनि उहे साथी आहिनि। बादल राई साहब अव्हांखे बि प्रोग्राम में भली कार चऊं था। उन खां अलावा ढोलक ते वेठल आहिनि मोहम्मद अली साहब, अव्हांखे बि प्रोग्राम में भली कार चऊं था। हिते ई वेठा हुयो साईं, असां सां गॾु ई हुजिजो। जी तव्हां ॿुधायो पिए त माना ॿिया तालीम प्राय हलिया विया, सभु हलिया विया। हा, हीअ बि ही बि हली वई उन्हनि मां। अच्छा पोइ काफ़ी अरसे खां बाद हिन फेसबुक ते मूंखे कॉन्टेक्ट कयो। अच्छा ही लाहौर में हुई हुन महिल। अच्छा हा, वरी मां हिते हिकिड़ो मैगज़ीन लॉन्च कयो हुयो पंहिंजो, टेरो कपल, टेरो टाइम्स जे नाले। हा, पोइ मूंखे हुन में ज़रूरत बि हुई, पोइ हिनखे हा पोइ हिनखे वरी मां घुरायो हुतां। न हिन जो जीअं मैसेज आयो त दिलि में इहा आह निकिती, अल्लाह बिल्कुलु न, तोखे ई विसारियां थो। न अहिड़ो कुझु बि न हुयो, कुझु बि न हो, अहिड़ो कुझु बि न हुयो। पर मैसेज रिप्लाई मूंखे बसि मां देर खां पोइ कयो, इन मां ख़बर पवंदी। न मां फौरन कयो। अच्छा, रिप्लाई मां फौरन कंदो आहियां ऐं फेसबुक वारा बाक़ाइदा मञीदा बि आहिनि त वाक़ई तूं सेकेंड में रिप्लाई कंदो आहियां। असल में मुंहिंजो वधि में वधि बिज़नेस कारोबार जेको आहे उहो मोबाइल सां आहे, इन करे टेंशन रहणो पवंदो। घणा माण्हू निकिरंदा आहिनि, चवंदा आहिनि यार दड़कण में फौरन रिप्लाई कंदुमि त वरी चवंदा यार सफ़ा घुमण चढ़ियो बि चई मोबाइल। न असां ॿिनि क़िस्म जो तकड़ वारो रिप्लाई आहे। हिकिड़ो त ऑटो रिप्लाई, हा ऑटो रिप्लाई आहे, सवाल आयो ऐं जवाबु मिली वियो हुनखे। ॿियो वरी असां बि पाण तयारु हूंदा आहियूं त सर हाणे तव्हांखे कटियूं नथा, तव्हां स्टोरी गाना कटे स्टोरी गाना कटे ॻाल्हाए बजायूं था। ओके, बहरहाल ही हिनखे मां घुरायो। घुराइण खां बाद बि कोशिशि इहा ई हुई, ही मूंसां गॾु कमु करे पई। असां मैगज़ीन लॉन्च कयोसीं ऐं
पोइ बि मां इन कोशिशि में हुअमि त हिन जी किथे शादी थी वञे। अच्छा हा छो त मां पाण शादीशुदा हुअमि, बचन वारो हुउसि, इहा हिन कोशिशि में हुअमि त हिन अच्छा हिनखे इहा ई ॻाल्हि सुठी लॻी हूंदी मूंखे लॻे थो अॻिते पुछा कयूं त मुंहिंजी कहिड़ो भलो कोशिशि माण्हू आहे, मुंहिंजे लाइ बाक़ाइदा सोचे थो। बाक़ाइदा हिन जा रिश्ता बि ॾिठा, अच्छा। रिश्ता बि ॾिठा, हिनखे ॾेखारिया बि, ठीकु आहे। पर जंहिंमहिल बि असां पंहिंजे कार्ड्स खां पुछूं पिया त कार्ड्स में न पई अचे, इस्तखारो करायो हुन में बि मुंहिंजो न आई, हीअ पाण कंदी आहे। त पोइ हिकु ॾींहुं बसि हिन ख़्यालु आयो, गाॾी में विहारियोमांसि, सिधो कोर्ट वठी वियोमांसि, हाँ, हिन बि न कई। अच्छा अच्छा मैं कोर्ट में शादी किया हाँ शादी क्या सोचा था, क्या सोचा था, क्या सोच के शादी की? मैंने जो सबसे ज़्यादा मेन चीज़ देखी थी, मुझे लॉयल्टी नज़र आ रही थी और बेइंतहा केयरिंग पर्सन है। हाँ मतलब मोहब्बत होना तो एक अलग मैटर होता है, लेकिन ये है कि एक आप किसी को रिस्पेक्ट दें और उसकी बेलॉस होकर अगर आप उसके साथ कोई एफर्ट करें ना, तो वो बहुत मायने रखती है। वरना आजकल जो है लोग सिर्फ गिव एंड टेक वाली बात करते हैं कि कुछ दो और कुछ लो, उसके अलावा कुछ करते नहीं है। तो इन्होंने उससे हटकर मेरा बहुत सपोर्ट किया था, तो इसलिए मुझे ये चीज़ बहुत अच्छी लगी थी। तो मुझे लगा कि हाँ, मुझे अगर ये जीवन साथी के रूप में मिलते हैं तो मुझे एक्सेप्ट करना चाहिए। अच्छा पुठियां जॾहिं तव्हां कुंवार करे वठी विया, पुठियां घर में कहिड़ा बाइताल हुआ? अच्छा कुंवार करे वठी न विया, उहा सूरत हाल असां पैदा ई न आई कईसीं। न। हा असां जेको आहे हिन इवेंट खे लिकाए रखियोसीं। अच्छा अच्छा हा हीअ जीअं मूंसां गॾु कमु करे पई, उहो करे पई। माशाल्लाह। हा हा लिकाए रखियोसीं, पोइ आस्ते आस्ते वरी फाट खुलंदो आहे। सही सही माशाल्लाह। हाणे इहो ॿुधायो त घणी शादियूं कयूं अथव? साईं मुंहिंजी 2 शादियूं वाह वाह। हा ही मुंहिंजी ॿी ऐं सिकी लदी ज़ाल आहे। बस हाणे पीत करण जो इरादो न न बिल्कुलु न। ऐं जेकॾहिं कंहिं स्टूडेंट जो वरी मैसेज अची वञे? साईं भली अचे, स्टूडेंट हाणे त घणा थी विया आहिनि। तो बढ़ चुकी हैं। सही। अच्छा अच्छा ये जब मैसेज पे किसी से बात करते हैं, घर पे होते हैं सर जी, तो क्या आप काम करते वक्त थोड़ी सी निगरानी करती हैं, देखती हैं किसको नहीं, मैसेज कर रहा है? नहीं। ये लगा पड़ा है, नहीं बहुत ही करती। मतलब गुमसुम है, ऐसा नहीं करते हैं? करती। नहीं करती, छोड़ दिया, फ्री में छोड़ दिया। उन्हीं की किसी न वजह- किसी का मैसेज आ जाएगा, बता रहा हूँ मैं। हाँ को आ जाए वो मसला नहीं उनजी है। वजह ॿुधायो। उनजी वजह इहा आहे त मूं वटि असांजो कारोबार आहे, कमु आहे, उहो टोटल जेको ख़वातीन जो कमु आहे। सही सही। मर्द को ईंदो बि आहे त मां कोशिशि कंदो आहियां त भॼी वञे। अच्छा अच्छा हा छो मर्द छो बजी वञे? बसि ज़ाहिरी ॻाल्हि उनजो कमु न आहे, हीअ जेको फॉर्चून टेलिंग में या क़िस्मत जे हाल में ख़वातीन वधीक इंट्रस्टेड। हाणे मां हर वक़्तु उन्हनि सां राब्ते में रहां, हीअ पाण बि रहंदी आहे, सही। ऐं हीअ अगरि मुंहिंजे कढ हुजे त वरी त चरी थी वेंदी। सही सही ॻाल्हि आहे। हाँ, जॾहिं हर शइ में ॾिसे। हाँ। पर शकी मिज़ाज केरु आहे तव्हां ॿिन्हिनि मां? शकी असां में कोई बि न आहे, अच्छा अच्छा पर हाणे कुझु नहीं तो ॾींहंनि शक खां ना है, पक्का हूंदी आहे। हक़ीक़त आहे, हक़ीक़त आहे। मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त हीअ पंहिंजे पेरनि ते बीहे, हा ऐं हिनखे बाइक वठी ॾिनी आहे, हीअ पाण हलाईंदी आहे। न मां तबियत ठीकु आहे न? हा हलियासीं तबियत ठीकु आहे न? बिल्कुलु बिल्कुलु हले मां चयो पेरनि ते बीहे त शायदि का पेरनि ते बीहणु ज़रूरी आहे कंहिं बि औरत जो, Exactly, ठीकु आहे। सही था त वधि में वधि मां एतमाद कंदो आहियां, वधि में वधि एतमाद कंदो सही, सही। आहियां, ऐं एतिरो कंदो आहियां त वाक़ई हक़ीक़त आहे, सॼी उमिरि कॾहिं हीअं मोबाइल खणी करे न ॾिठो। सही हाँ, सही हा सही। हा हा तक हीअ मुंहिंजो मोबाइल यूज़ कंदी आहे, यूज़ इन करे जो हिन में कस्टमर्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। हा कॾहिं खणी करे न ॾिठो, काई शइ न पुछी, सही। इहा मुंहिंजी सूरत हाल आहे। ऐं ॿिन्ही ज़ालुनि सां। वैसे दोनों में से सरप्राइजिंग कौन है, मतलब दोनों में से ज्यादा सरप्राइज कौन देता है? हमारे भी सरप्राइजिंग होती है। हाँ हमारे असां वटि सरप्राइजिंग न हूंदी आहे, पर असां वटि म्यूचुअल अंडरस्टैंडिंग हूंदी आहे, असांखे ख़बर हूंदो आहे त कहिड़ी शइ थियण वारी हाँ, आहे। मतलब कीअं कबी आहे। सरप्राइज का मैं कहती हूँ नौबत भी नहीं आती। हम दोनों इतना एक दूसरे को समझते हैं कि हमें पता होता है कि इन्होंने क्या करना है और मैंने क्या करना है। अच्छा पहले ही कावड़ पता होता है। में कावड़ में छा खाईंदा आहियो? कंदा न आहियो इहो नथो पुछां, आम सवाल आहे, चांवर में छा कंदा आहियो इहो नथो, कावड़ में छा खाईंदा आहियो? 3 ॾींहं न खाईंदो आहियां। न खाईंदा मतलब बुख ते हूंदा आहियो? से हक़ीक़त आहे, मानी तयार पई हुजे, बिल्कुलु हिकिड़ो गिरोह खणा, कावड़ अची वञे, बस छुट्टी। पहले अच्छा कौन वो कौन बनाता सा है? सालन है, मुझे बताएं वो कौन सा सालन है जो आप पकाती हैं या घर में पकता है या कहीं से आता है तो ये क्रोध करते हैं, ये मैं नहीं खाऊंगा, ये पकाया फिर ये क्यों है? अच्छा एक चीज तो ये बता दूंगा, मैं कुकिंग नहीं करती। हाँ ठीक है, वो इसलिए मैंने दोनों सवाल किए ना कि आता है कोई मतलब सालन घर पे? मतलब आता है मुझे पकाना, लेकिन मैं पकाती नहीं सही। हूँ। वो जो बड़ी वाली है वो किचन उनकी जिम्मेदारी है, उनके अच्छा, साथ हैंडओवर किया रहते हुआ है। हाँ हम साथ रहते हैं। वाह। तो इसलिए जो है मैं क्योंकि बाहर मां ज्यादा उथी बि स्कूल कयां पर तारूं न करनि, मां सम्झो त आयुसि साईं वॼाए छॾियो त ॿ शींहं हिकु माना जंग में कीअं रहियो? साईं इहो ई मुंहिंजो कारोबार आहे, इहो ई मुंहिंजो कमु आहे, इन ॻाल्हि ते माण्हू वरी एतबार बि कंदा आहिनि, हे 2 हलाए थो त पोइ असांखे बि सुठी सलाह ॾींदा। मां तव्हां ॿई माना ज़बरदस्त माना हिकु लाइफ हिकु आइडियल पर्सनैलिटी आहे। साईं मूं हिन सां हुनखे शादी खे 30 साल थिया आहिनि, हिन सां शादी खे 10 साल थिया आहिनि, ऐं 10 साल में
हिकु दफ़ो बि घरेलू जहिड़ो न आहे थियो अच्छा अच्छा हिकु दफ़ो बि वाह, वाह। मतिलबु पाण में विड़ियूं मां हुजनि इंटरव्यू में ये ॻाल्हि कई मुंहिंजो अख़बार वारा इंटरव्यू कंदा अॼु इन करे तव्हां इंटरव्यू हा बिल्कुलु हा ख़ासि राज़ आहे त ॿुधायो उहो मां तव्हांखे राज़ ॿुधायां थो उहो पिस्तौल मूं वटि आहे अच्छा जेके ॿ घर वारियूं हूंदियूं आहिनि न उनमें पिस्तौल मेरे हस्बैंड की खणी अच्छा पवंदी ॿ आहे घर वारियूं हूंदियूं आहिनि त पोइ माण्हू केतिरो बि इंसाफ़ करे कॾहिं कॾहिं के शयूं रहिजी वेंदियूं आहिनि पोइ घर वारनि खे शिकायत रहंदी आहे ईअं हिकिड़े दोस्त मूंखे ॻाल्हि ॿुधाई ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे कम जी ॻाल्हि आहे तव्हांखे ॿुधायां थो हिकिड़ो मिंट वठंदुसि ज़रूरु दोस्त ॿुधाए पियो त हिकिड़े हमरा जी शादी थी ॿ घर वारियूं हुयूं ऐं ॿिन्ही घर वारनि खे ॾाढो मतिलबु ज़बरदस्त तरीक़े सां उहो रखंदो हुयो पर घर वारियूं नाशुक्रियूं हूंदियूं न किथे न किथे क्रोध कंदियूं आहिनि त मूंखे नथो ॾे हीअ शइ हुनखे ॾे थो हुनखे ई सौदो सामान आहे मूंखे घटि आहे कपिड़ा शॉपिंग इहो वॾो मसइलो थींदो आहे हमरा पंहिंजी माना पूरी कोशिशि कई त ॿिन्ही खे बराबरि माना हक़ ॾिजनि अचानक सां हिकिड़ी जेको आहे सो हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो आयो जो कार एक्सीडेंट में ॿई घर वारियूं हुन जूं वफ़ात करे पिया ॾाढो सोग माना सेठ सोगवार माहौल पोइ आख़िर में बि हमरा इहो सोचियो पए इहो चाहियो पए त जीअं मां फ़र्ज़ पूरा कया आहिनि हिकु जेतिरा ईअं ई हिकु तरीक़े सां हिक ई नमूने सां ॿिन्ही खे हिन फानी जान मां रुख़्सत कजे माना ॿिन्ही जो जेको आहे सो जनाज़ो गॾु खणाइजे देरि न थिए माना हिकु मिंट हुनजो अॻु में खजे पोइ ॿियो मिंट हुनजो पोइ खजे इहा बि माना उहो न पियो चए ॿिन्ही जो जनाज़ो गॾु ई खजे साईं ॿिन्ही जो जनाज़ो गॾु निकिरी वियो ॿ ॾींहं गुज़रिया हमरा खे राति जो ख़्वाब में ज़ाल आई ॿी वारी ज़ाल आयसि पहिरीं वारी ज़ाल उन माना ॾोरा पोइ हुनसि चई हिते बि नाइंसाफ़ी कई न हिते बि तूं मूंसां सही न हले सॼी ज़िंदगी तूं मूंसां सही न हले सॼी ज़िंदगी तूं मूंखे को सुख जो साह कयो हिते बि नाइंसाफ़ी कई हमरा परेशान नाइंसाफ़ी कहिड़ी चई त पोइ ई घर वारी जो जनाज़ो नई दरवाज़े मां खणाई मुंहिंजो पुराणे मां अच्छा इहा हक़ीक़त बि आहे इहा हक़ीक़त आहे ऐं इन में जेको कसूर आहे उहो इहो आहे त इहा मेंटेलिटी आहे उनजी मेंटेलिटी आहे ऐं तव्हां स्टार्ट में तव्हांजे इंटरव्यू में चयो त अगरि तव्हां किथे गुल ॾियो था त हुनखे एप्रिशिएट कयो त तव्हां सां हुन लॻो पिया ठीकु आहे ऐं इहा असल में ख़ुदगर्ज़ी औरत जे अंदरि इलाही आहे त मूंखे एप्रिशिएट कयो पहिरियों मूंखे ॾियो ऐं असां छो त कारोबार कंदा आहियूं कमु कंदा आहियूं गॾु कंदा सॉरी सर ख़ुदगर्ज़ी या मोहब्बत छो जो औरत में जेका आहे न पोजीशन हूंदी आहे वो मुर्स माना अच्छा तव्हां जॾहिं चई तव्हां जवाबु ॾेई छॾियो पंहिंजो तव्हां जॾहिं चयो था न पोज़ीशन हूंदी आहे त उहा ख़ुदगर्ज़ी आहे न मिल्कियत जेकी आहे न उहा ख़ुदगर्ज़ी आहे उहा तव्हां न मञो औरत आहियो न ॾिसो न नथा मञो ज़रूरी आहे करे पंहिंजे लाइ माण्हू सोचे यार छो ख़ुदि जो गर्ज़ हुजे छो न हुजे हा हुजे सही था चओ तव्हां हिकिड़ो कलाम तव्हां ॾे माना ईअं जोड़े जे हिसाब सां ईअं तव्हां सम्झो त माना अॼु तव्हांजी कल्ह या अॼु शादी थी आहे इहा शादी खां पहिरियों जो माना जेका फीलिंग हूंदी आहे अहिड़े क़िस्म जो कलाम यासिर समूह साहिब असांजो तयारु कयो हिन में कारो जोड़ो न हुजे कारो जोड़ो न हूंदो साईं कारो जोड़ो हिन में दूल वॼंदा चए दूल वॼंदा वाह 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 कॾहिं तोखे जीवन साथी बणाए तोखे जीवन साथी बणाए वठींदुसि खणी राजन सदा दुहुल वजदा दूल वजदा दुहुल वजदा दूल वजदा तोखे जीवन साथी बणाए तोखे जीवन साथी बणाए वठींदुसि खणी राजन सदा दुहुल वजदा दूल वजदा दुहुल वजदा दूल वजदा कारो जोड़ो निशानी आहे यार छोड़े वारी जानी तो खेरी दुश्मा भी निशानी जोड़े वारी हो कारो जोड़ो निशानी आहे यार छोड़े वारी मात निशानी दी दुस्तों के गाड़े जोड़े वारी तोखे जीवन साथी बनाए तोखे जीवन साथी बनाए बटी दुस खड़ी राजन सदा दुहुल वजदा ओ की दूल वजदा हा दुहुल वजदा ओ की दूल वजदा
सागर शाह त सदको थी दो वारी वारी पंहिंजे जन्नत जहिड़े घर में तोखे आणींदो साईं। सागर शाह त सदके थींदो वारी वारी पंहिंजे जन्नत जहिड़े घर में तोखे जे आणींदो। तोखे जीवन साथी बणाए तोखे जीवन साथी बणाए वठींदुसि खणी राजद सदा ढोल वॼंदा ओ पीर ढोल वॼंदा ढोल वॼंदा ओ पीर ढोल वॼंदा। तोखे जीवन साथी बणाए तोखे जीवन साथी बणाए वठींदुसि खणी राजद सदा ढोल वॼंदा ओ पीर ढोल वॼंदा ढोल वॼंदा ओ पीर ढोल वॼंदा ढोल वॼंदा ओ पीर ढोल वॼंदा ढोल वॼंदा ओ पीर ढोल वॼंदा। खुदा जी सुणाई अथई चङो तो कलाम बंदि की हमरा दोल खे एॾो कुटियो जो मूंखे भउ वियो त दोल फाटी न पए। असल में हाणे ॾाढा खूबसूरत कपल वेठे आहिनि उन्हनि खे ॾिसी करे दोल माना जज़्बा थी वियो माण्हू खे ॾिसां पियो दोल माना सफ़ा मां चयो दोल जो ख़ैर न आहे पर माशाल्लाह ॿ टे कलाम ॿिया बि न कहणा दोल खे बचाए। न पर माशाल्लाह इहो सुठो थियो मतिलबु उहो जेको मिसरा हुई न ढोल वॼंदा उन्हनि वॼाए ॾेखारियो त कीअं वॼंदा। कम खे वॼाए रखी वई बरहाल ॾाढो सुठो मज़ो आयो ऐं अहिड़ा ई मज़ेदार कलाम मज़ेदार गुफ़्तगू जारी सारी रहंदी। तव्हां असां सां गॾु रहिजो ऐं तव्हां असां सां गॾु रहिजो बसि। हा केॾांहुं न वञो बराए महिरबानी चयो त कयो भले। सलाम सिंध ऐं जोड़ी सलामत। मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। हीउ जेको पूरो हफ़्तो आहे उहो जोड़ी सलामत जो हफ़्तो आहे। सलामत रहे उहा जोड़ी सलामत रहे उहे सलामत रहनि जिन जी शादीअ खे कामयाब शादीअ खे कई साल गुज़री चुका आहिनि ऐं जेके हिकिड़ो साल बि गुज़रियो आहे उन्हनि सां बि असां दुआ घुरूं आहियूं त उन्हनि जी जोड़ी हमेशह रहे ता हयात रहे। सही अॼु लियाकत साहब असां गॾु आहे ऐं उन्हनि जी वनी असां सां गॾु आहे। ॾाढी फनी कचहरी थिए पई। लियाकत साहब माशाल्लाह हाणे थोरी देरि पहिरियों मूं ॾिठो पए त तव्हां चश्मो लाथो ऐं चश्मो साफ़ कयो आहे। जंहिं वक़्तु शादी जो सोचियो उन चश्मो पातल हो या लथल हो? ऐं साफ़ कयो हो या न? मां तव्हांखे ॿुधायां हाणे जेको चश्मो लाथो ऐं पातो मूंखे ख़बर न हुई। बहरहाल हिन मूंखे ॿुधायो त थोरो फॉगी थी वियो आहे लायो अच्छा वरी मां साफ़ करे उहो ॿीहर पातो। जेकॾहिं इहा ई ॻाल्हि उन वक़्तु तव्हांखे ॿुधाया त तव्हां शादी साईं मां चवां थो त इहो चश्मो लाथल बि हुजे हा लाथल बि हुजे हा अखियुनि ते पटी बि ॿधल हुजे हा वरी बि मुंहिंजो इंतख़ाब ई हुजे हा। वाह वाह वाह। अच्छा कॾहिं शर्ट जो को बटण टुटी पवे हा त पोइ बटण जेकॾहिं टाकराइणो हुजे ज़ाहिर आहे त अधी चए थी त मां कमकार न कंदी आहियां त पोइ कीअं ॾुखियाई पेश थींदी आहे या क्रोध कंदी आहे त माना छा आहे दिमाग़ कोन अथई बटण टुटी पियो अकुल बि कोन अथई कमीज़ जो बटण वरी जेको आहे त गुम करे आयो आहे रखिबो आहे कुझु अहिड़ो माहौल क्रिएट थींदो आहे? साईं सवाल ई पैदा नथो थिए। इहे जेके तव्हां जुमिला चया आहिनि इहे मुंहिंजा आहिनि। मूंखे चवणु घुरिजनि त बग़ैर टुटल बटण वारी कमीज़ मां मूंखे ॾिनई छो। अच्छा वाह 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 वाह। इहा मूं ताईं पहुती छो। अच्छा तव्हां रूट ॻाल्हाईंदा आहियो? हा साईं मां ॾाढो रूड आहियां। अच्छा नाराज़ केरु थींदो आहे वधीक? नाराज़ भी मैं थी हूँ। अच्छा अच्छा तो कैसे मनाते कैसे इसको ये किस तरह से? मनाने का कोई तरीका है ही नहीं। है ही नहीं है तो किससे कोई तो कुछ नहीं इनके साथ बहस ना की जाए खामोशी इख्तियार की जाए इनका गुस्सा ऐसा नहीं वैसे आपको गुस्सा अगर कम करना है तो गुदगुदी से हो जाएगा? नहीं इनसे अगर थोड़ा सा आप अगर एक्सप्लेनेशन देने की भी कोशिश करें ना कि नहीं आर्गुमेंट नहीं एक्सप्लेनेशन भी देंगे ना कि ऐसा नहीं था और ये मसला था और ये नहीं हुआ था ऐसे हुआ था वो भी इनको फिर उस वक्त आर्ग्यूमेंट लगता है और फिर ये और ज्यादा गुस्सा इनका बढ़ना। अच्छा मैंने देखा है कुछ लोग ऐसे भी होते हैं जो रूठ जाते हैं लेकिन उनको अपनी गलती मतलब जहन में आ जाती है तस्लीम करते हैं फिर खुद ही मान जाते हैं। ऐसा तो नहीं है बस देर से मान गया कि मेरी गलती थी सॉरी? नहीं ये सामने वाले को मनवा के रहते हैं। मतलब इनको खुद को अपनी
गलती नहीं लगती। अंदर मान जाए अलग बात है, लेकिन ये ऐसे नहीं मुझे है। टाइम आहे मतिलबु मूंखे रुसण जो ऐं उन खां बाद कूल डाउन थी वञण जो टाइम यू आहे कहिड़ो उन टाइम सां यू कहिड़ो टाइम अचे मां ॿिए ॾींहुं रुसंदा मां ॿिए ॾींहुं ॾींहुं मुड़े वो ॿिए ॾींहुं 2 दिन भी हो सकते हैं और वो सिनेरियो पे डिपेंड करता है कि कैसा माहौल था या कैसी बात इवेंट क्या थी, था? इवेंट क्या था। फिर वो हफ्ते पे भी जा सकती है बात, लेकिन बहुत अगर कम हो तो वो 1 से 2 दिन में हो जाता है। सही हो मतलब जाता ॿ ॾींहं त न ॻाल्हाईंदा आहियो पाण में। हा बिल्कुलु नहीं, बात तो हम करते असां हैं। सॼो कारोबार कंदा आहियूं सॼो कारोबार ख़बर हूंदी आहे नाराज़ आहियूं हे उहो ई तरीक़ो थी वियो त ज़ाल मुड़ुस पाण में झेड़ो थी पियो, पोइ मुड़ुस चयो ज़ाल खे मतिलबु हाणे ॻाल्हाइनि कोन्ह पिया न, हाणे चवे कीअं, पोइ पने ते लिखी करे हुनखे ॾिनई त मूंखे सुबुह जो 8 अठे बजे बजे उथार उथार ॾियो। त साईं 8 थी विया 9 थी विया 10 थी विया मां सुतो पियो, उथियो उथियो ऐं क्रोध कयईं, चयईं त मां तोखे पर्चीअ में जो लिखींदो, मां ॻाल्हाइणु शुरू कई, पर्चीअ में जो लिखींदो 8 बजे उथार ॾे, तूं छो न उथारियो, चयईं मां में त पर्ची सरांदी रखी मां 8 थी विया न उथी वियो। पर साईं इन खां अलावा बि ॿिया इलाही नाराज़गी आहे त पुछायो नाराज़गी से नाराज़गी है। नाराज़गी आहे न साईं असां सॼो ईंदा आहियूं वेंदा आहियूं कमु कंदा आहियूं कारोबार कंदा आहियूं पर नाराज़गी हूंदी आहे। अच्छा। मूंखे हाणे हिकिड़ो किसो यादि थो अचे, मुंहिंजा हिकिड़ो क्लाइंट आहे उनजो ज़ाल मुड़ुस में झेड़ो आहे ऐं कोर्ट में केस थो हले, हू उनजे घर वेंदो आहे, उनजी माउ खे वठी माउ जे घर वेंदो आहे, उते उनखे खणंदो आहे, कोर्ट गॾु वठी वेंदो अथसि, वरी वोटाए अची उनखे घर झेड़ो पर झेड़ो आहे ठीकु आहे, उन्हनि जी धीउ गॾु अथनि, उन सां गॾु वञी करे मंझंदि जी मानी बि खाईंदा आहिनि, वरी उन्हनि खे घर छॾींदो आहे, वरी पोइ पंहिंजे घर वेंदो आहे। इहा ई त सभु पुछा ख़बर क्यों? अथऊं, रिश्ते जी ख़ूबसूरती है। इन खां पुछा कयूं त इहो मोटरसाइकिल जो सफ़र आहे, इन विच में छा चवंदा वेंदा आहिनि हिक ॿिए खे? मोटरसाइकिल ते गाॾी कुझु बि न आहिनि ॻाल्हाईंदा गाॾी आहिनि न ॻाल्हाईंदा बि आहिनि हा, पर उहो जहिड़ो पंहिंजो हले थो सही। हा जहिड़ो कोर्ट में थो हले, जहिड़ो जेको जहिड़ो क़ाइम कोर्ट में आहे। हले थो, अच्छा काइम आहे दाइम आहे। अच्छा तव्हां कॾहिं मैडम रुठी आहे तव्हां खां पोइ तव्हां परिचय कॾहिं बि न आहे रुठी, ऐं मां बहरहाल जेको परचाईंदो आहियां समटाइम्स, ऐं महसूस भी कंदो आहियां त ही ॻाल्हि मुंहिंजी ग़लति थी ग़लति हुई, थी। ग़लति थी हुई। अच्छा भला की परचाईंदा आहियो तव्हां? पर मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त मां जेको आहे मुंहिंजो जेको इशू आहे झेड़े जो उहो ग़लति शइ ते आहे, उहो हर माण्हू कंदो सही, आहे सही। हा, पोइ उन ते मूंखे मनाइण जेको वाकई इन्हनि जे लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, ॿिन्ही लाइ ॾुखियो हूंदो आहे। सही सही सही। अच्छा जेकॾहिं शर्त हुजे इहो त मैडम खे परचाइणो आहे, परचाइण जे लाइ तव्हांखे गानो ॻाइणो आहे, कहिड़ो गानो ॻाईंदो? इहो शर्त हुजे भाई गानो ॻाईंदी न त पोइ न ठहंदी, छा चवंदो? तूने ही मेरी ज़िंदगी न न न गानो आहे हिकिड़ो इंडियन गानो आहे, तुम्हें अपना बनाने की कसम खाई है। ॻाए ॿुधायो न पाकिस्तानी इहो गानो आहे पहिरियां त ॻाए जहिड़ो बाबा आहे को मसलो न आहे। हलो ठीक है, गा तो ॿुधायो। तुम्हें अपना बनाने की कसम खाई है तेरी चाहत में, तेरी आंखों में, तेरी आंखों में चाहत ही नजर आई है। नहीं आवाज़ में बेहतर पर अभी की छा पता वरी भी चई चढ़ाई न ॻाए असली में अच्छा परचाइणो हुई त मूं तो ॿुधायो। मां तव्हांखे ॿुधायां, असां जेको 10 सालनि खां ई स्टूडियो हलायूं पिया, असां ॿिन्ही जी कमज़ोरी इहा आहे त असां बग़ैर पढ़े ॻाए न सघंदा आहियूं। अच्छा लिरिक्स याद नहीं रहते। असां ॿिन्ही खे यादि न रहंदा असां, छो त असां कैरियोके आर्टिस्ट आहियूं। कैरियोके आर्टिस्ट जो मक़सदु आहे त बाक़ाइदा असां वटि स्क्रिप्ट लिखियलु ईंदो आहे, जीअं न्यूज़ रीडर वटि हूंदो आहे न, ईअं लिखियलु ईंदो आहे। प्रॉम्प्टर पे हूंदो आहे। हा हा। अच्छा इहो शादी घणो अर्सो थियो आहे? 10 साल। 10 साल। 10 साल थी विया। अच्छा 10 सालनि में मूंखे इहो ॿुधायो त तव्हां जेको आहे हाणे ॿुधायो त यादि शयूं विसरी वेंदियूं आहिनि, पोइ शादीअ जी जेका आहे सा तारीख़ या शादी जो ॾींहुं मल्हाईंदा आहियो, यादि हूंदो आहे? कंहिंखे यादि हूंदो आहे? हिनखे यादि हूंदो आहे, ऐं हिनखे मुंहिंजो ई न हर दोस्त जो, उनजे बच्चनि जो, हर शइ जो हिनखे यादि हूंदो आहे। अच्छा इन मामले में यादि हूंदो आहे? हिनखे यादि आहे। इहा वॾी ॻाल्हि थी। हा मां मूंखे विसरी वेंदो आहे। शादी कौन सी डेट है शादी की? 7 मार्च। 7 मार्च मतलब अभी हुई है? नहीं वो 10 साल पहले। नहीं मतलब अभी हुई, मतलब हाँ, गुजरी है। recently गुजरी है। हाँ, समझे वेडिंग कि 2 एनिवर्सरी महीने अभी पहले। गुजरी है। सही, सही। ठीक है। अच्छा पहला तोहफा क्या दिया था? लैपटॉप। कुछ दिया ही नहीं रहा। लैपटॉप दिया था। कुछ ॾिनो ही न अथव यार, सोचो में पइजी वई। हा, वाकई मूंखे यादि न हुयो, हिनखे यादि अची वियो। हा पहिरियों जेको गिफ्ट हुयो हिनखे मां लैपटॉप ॾिनो। असल में होता क्या है कि जब बर्थडेज और एनिवर्सरीज आती है ना या ईद वगैरह, तो लोग गिफ्ट देते हैं एक दूसरे को। अक्सर मेरी फ्रेंड्स कहती भी हैं कि तुमने क्या दिया अपने हस्बैंड को, या तुम्हारे हस्बैंड ने एनिवर्सरी पे तुमको क्या दिया। हम कहते हैं हम ऐसे गिफ्ट लेते देते नहीं, हम हमारा जब मूड होता है हम जाके शॉपिंग करके आ जाते हैं। अच्छा शादी की पहली रात जब मतलब मुलाकात हुई, देखा तो पहला जुमला क्या बोला उन्होंने? पहला तो हो गई नहीं।
क्या था कहाँ से पहला? हम तू तो- मेरी जिंदगी है, आज खुश नसीब दिन है, आज हम एक हो गए, कुछ तो बोला होगा ना रोमांटिक। नहीं, मैं एक बात बताऊं कि देखें तुमने मुझे शायद बेतवार किया, ट्रस्ट किया है, मैं निभाने की कोशिश उस करूंगा। वक्त जो इनका एक जुमला था जो मुझे आज तक वो रिकॉल होता है कि इन्होंने एक जुमला कहा था कि तुम्हारे आने के बाद मेरी खोज पूरी हो गई, मेरी जिंदगी मुकम्मल हो गई। आए हाय वाला जुमला चो तो मुआरो को दोस्त दा तुमने ये मां रोमांटिक जुमला सिखण जी कोशिश कई। माण्हू को पुछा कि बाद हाल के मन जने छा चवां? आ झुंडू जने मथे के छा चवां, बटन माण्हू से करणो गाल विसरी वई। पो जने ई माना मथे के रहो चई त चंडू तो रोज ॾिसंदा, चंडरी अॼु ॾिठी आहे। ॻाल्हि कॾहिं कॾहिं ईअं बि थी वेंदी आहे। तो बहरहाल इरशाद खे वो गलनी पई पर पाण गेम जी तरफ हलूं। बिल्कुल बिल्कुल अॼु साईं हा जेका गेम आहे उहा त पुराणी गेम आहे, पर अॼु वरी तफ़रीह वठूं था त जेको पर्ची में लिखियलु हूंदो हाँ उहो परफॉर्म करणो आहे। ॿियो ॿुधाईंदो त छा लिखियलु आहे पर्ची में। मतलब इशारा करना है, 1 खां वठी 8 ताईं जेको आहे वो नंबर्स हूंदा, अचो नहीं। उनमें ईअं थींदो त तव्हांखे हिकिड़ो नंबर सिलेक्ट करणो हूंदो, हिकिड़ो ॿुधाईंदो ऐं हिकिड़ो जो एक्ट कंदो। अच्छा अचो साईं, अचो साईं। आपने जाना है। वाह वाह आपने भी जाना है, आपने निकालना आ है। जाइए, आ जाइए, आ जाइए, आ आपने जाइए, निकाल साथ के में देना। आ जाइए, पहिरियों पहिरियों हिननि खे कढणो आहे। बिल्कुल जेको हाँ, जेको भी करे। फलां तो थींदो कौन सा? हाँ पलान कंदासीं। 1 से 1 से नंबर 1 से 3 इनको बताना है तक, या? 1 से 3 तक ठीक है। और 3 2 अच्छा, जी, 1 से 3 तक निकालें जी। तो मकसद ये नंबर है मैं कि बता रहा हूँ, मैं बता रहा हूँ आपको अच्छा, नंबर। आप टू खोलें। अच्छा आप यहाँ खड़े हो जाइए सर, मैं इधर आप आ यहाँ जाऊँ, इधर। यहाँ खड़े हो जाइए जी। यस अल्लाह खैर करे, पता नहीं क्या क्या आना है। नहीं आप नहीं देखे ना, एक ही देखेगा। अच्छा, नहीं दोनों देखें, कोई इशू नहीं, आवाम नहीं देखे। आपने नहीं ना, देखा? अच्छा मैं आप बता एक्ट करेंगी, ठीक आप है, आप एक जो लिखा देखेंगी। है अच्छा मैं देखूंगी ना, ठीक है। अब आप एक्ट करेंगी, सही है। आप बताएंगे कि क्या लिखा हुआ है, सही है, एक्ट करेंगी आप इसमें, सर ताए दे दो सर प्लीज। सही है, पसंद तो है बेटा। समझ ठीक आइए। है, मुंह सां गॾु भी हो, चलो ओके। मुंह सां गॾु ॾाढो सुठा लॻो। अच्छा ठीक है। ये मैंने एक्ट करके इनको बताना है, उन्होंने बताना है कि मैंने क्या क्या कहा है, सही है। ओके। ओके जी। अच्छा ठीक है। ये दे दें। दोबारा। सही है, नहीं है वॾो मसइलो आहे। साईं वाकई मसइलो न आहे, ये अहिड़ी ॻाल्हि आहे जेका औरत एॾो आराम सां ॾींदी न आहे। ॿुधाईंदी बि कोन्हे हा यार। हा हा ॿुधाईंदी बि न आहे। छा थी चवे, छा थी ही चवे थी त जेके मुंहिंजा पैसा मुंहिंजा तव्हां ॾे नहीं जेके पैसा आहिनि तमाम बस। बेहतरीन एक्ट करे रही हूँ, एक्ट ॾाढो तव्हां बेहतरीन गेस करे करियो, हाँ रही हूँ। तमाम बेहतरीन एक्ट करे रही हूँ। मुंहिंजो वॉलेट वापसि ॾियो, ना पैसा वापसि ॾियो, हाँ पाण वटि रखो। ईअं बि करे वधी, ईअं बि करे वधी नहीं। हा हाँ ये समझो ही छा इशारो है। पाण वटि रखो। तव्हां मां पंहिंजा ॿुधाए था पैसा छॾियो। मां पंहिंजा पैसा हा। मां पंहिंजा पैसा हा। हिननि खे ॾियां। न अञा थोरो पड़ेगा नहीं। हाँ ये पर्ची मूंखे ॾेई छॾियो, पर्ची मूंखे ॾेई छॾियो। साईं हाणे या त टिकी चढ़ी चओ। साईं वाकई टिकी चढ़ी। हाँ टिकी चढ़ी। साईं हिन में जेको आहे सो पहिरियों इहो लिखियो आहे त तुम्हारी जेब से मैंने पैसे निकाल लिए। हाँ तो बाहर जाओ, आई तमाम बाहर जाओ बेहतरीन पैसा। एक्ट कयो बैन में कोई अच्छा शक ख़बर नाहे। त छा आहे, हिन ज़बरदस्त एक्टिंग कई। तुम्हारी पर जेब से पैसे निकाल लिए, तुम्हारी अच्छा हाँ। हाणे असांजी जेको केमिस्ट्री में जेको छा आहे, मूं वटि पैसा हूंदा ई न आहिनि। पैसा सभी न वठंदा आहिनि। तंहिंजे करे तव्हां मुंहिंजे लाइ सम्झणु ये ॾुखियो आहे। ॾाढो मसइलो थी वियो। इसलिए तो This is the one chemistry. अब आप हाणे तव्हां अचो, ईंदा। अचो। याद है। हाणे ताईं हाँ, सही। 6 खां 8 ताईं, 6 खां 8 ताईं को बि खणो। ऐं तव्हां को बि खणो, वञो चलो न। ॿुधायो हिट। हा हाणे तव्हां वरी हेॾे अचो या उते ई बीहो उतां कोई वञो। थिए। पढ़ने में आ रहा है। साईं दी हाँ आ नहीं होने दो। अच्छा, आज मैं यानी तुम कपड़े, लिबास, ड्रेसिंग काला। अच्छा आज काला, आज मेरी फरमाइश है काले जोड़े पहनो। साईं ॻाल्हि नहीं वधी पई वाकई काला हिन में जोड़ा इहो लिखियलु पाओ, हुयो मेरी पर्ची ते फरमाइश जेके वाला। केमा मैंने करे था पर्ची ते लिखियलु हो त अॼु काला जोड़ा पा साड़ी फरमाइश पे। अच्छा हाँ, हाँ। अच्छा ॿियो ॿुधायां
ये फरमाइश वाकई मुंहिंजी अथव। अच्छा अच्छा वॾी ॻाल्हि आहे असां गैस करे वरितो न, पहिरीं खां। हाणे इहो चऊं त साईं एक्टर सुठो हुयो या साईं जवाब ॾियण वारी सुठी हुई, पर साईं एक्टर सुठो कयो न न जवाब ॾियण वारी सुठी। ईअं न अकुल कमु न न उन में कुछ कॉमन शयूं हुयूं त अॼु जोड़ो हिन पातो मुंहिंजी मर्ज़ी सां आहे, वो पैसा मूं वटि हूंदा ई न आहिनि। साईं हाणे ॿियो हिकिड़ो खानो ॿियो खुले। हा खुले भली। हा साईं प्लीज़ खोलियो साईं, जेको खोलियो 8 खोले छॾियो 6 खोले जी। हा साईं इहो हाणे तव्हां चवंदो न साईं। हा साईं। हा हा इहो ॾाढो ॾुखियो आहे गुनगुनाए रुको रिदम। साईं कुझु बि चओ माइक लॻाए ॿुधण लाइ। तू मेरी जिंदगी है। वाह वाह ये लिखा था तुम मेरी जिंदगी हो। हाँ, और ये वाकई जिंदगी है भाई। वो जल्दी से समझ गई कि ये क्या कहना चाह रहा है। क्या कहना साईं चाह हिकिड़ो ॿियो रहे हैं, खोली वठो भला अॻो पोइ साईं 8 हो गया। 8 हो गया 7। 7 निकाल लिया। अच्छा ठीक। हाँ ये तव्हां पाण ई खणो साईं। हाँ हिन में असांजो कुझु न वणे। डांस करनी है, ये करनी है। नहीं वो कह रहे हैं कि क्या क्या तुम मेरे साथ डांस करोगे? यस यस हाँ सही क्या सही मेरे है। साथ डांस करो? और अब ये करनी है। कले जी कले। वाओ 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 Yes. वाओ वाओ थोरो क्यों नहीं भले तू। आके बुलाओ। चलो बस बस। अच्छा हाणे साईं ॻाल्हि इहा आहे तव्हां ॾाढो रोमेंटिक माहौल जोड़ियो पए, म्यूज़िक अञा रोमेंटिक हुजे त अञा माना सुठो लॻे था। अच्छा हाणे अञा तव्हांजी वारी आहे, सो तव्हां अञा हेॾे ईंदो। बाकी मेरे। आपके पास जी तव्हां नहीं हेॾे अचो अच्छा मैं इधर जी 1 से 3 तक 1 से 3 वन वाला हमने पहले- वन वाला पहले 2 निकालो। हाँ पहले तू निकाला। ॾाढी दिलचस्प गेम आहे, मज़ेदार गेम आहे। ॾिसूं त साईं जेके सवाल चया हाय अल्लाह। जल्दी जल्दी सही हुन बात है, ॿुधाया ये पुराना काम है। जी ये पुराना काम है ना उनका। अल्लाह के सर वो बोला था चोरी पकड़ी गई भाई। अच्छा। चोरी पकड़ी गई। हाँ अरे आप कैसे डिस्क्राइब करो? घोघरा हणण। कराटे लन। मुझे घोघरनि खां परेशान थियण, निंड ख़राब थियण। यस यस वो असल में शायद थोरो वेझो पहुचायो। वो चती एॾा किना कोकरा नणो मूंखे भउ थींदो आहे। मत मारो, मुझे डर लगता है। वाह जी वाह बस जबरदस्त, मतलब वेझो पहुची चुका है जी। एक और पास रहना है जी। 3 अच्छा जी इहो जॾहिं कल्ह तव्हांखे ॾिठो मूंखे ॿिए सां हथ मिलायो पिया। मां तव्हांजे बारे में सोचां पियो। ना मूंखे यादि न आयो। मूंखे ॻाल्हि परेशानी जी आहे पर आहे छा आहे परेशानी ॻाल्हि। मूंखे यादि न आयो, न न ज़हन में न हो। ही कहिड़ो एक्ट आहे जेको कनि पियूं? परेशानी। आहे त हाँ, परेशानी। परेशानी ठीक हाँ, है। परेशानी फर्स्ट वर्ड ओके। मां परेशान न होसि। हाँ नहीं नहीं आगे है। हाँ मां परेशान न होसि। वो हो गया पहला। हो गया। अब दूसरा सेंटेंस। अब दूसरा जुमला है परेशानी खत्म हो गई। मां परेशान न होसि तोसां मिलण खां पोइ। सर वो आपकी वो जो है ना वो थोड़ी सी याद है सही कम होती है। हाँ थी सघे थो। हाँ असल सब समझ रहेगा ये जो तुम लेना हो ना यू तान तो हाँ असल में जाए तो इनको जो है हाँ, ये चाहे, ना ऐसा मैं चाहे। पता नहीं क्या है। हाँ हाँ हाँ
क्या ढूंढ निकाला है नहीं नहीं वाकई वाकई नहीं पता चलता। सर वो चवे पई बिल्कुल वो जब मर्जी में चाले गेला ॾिसो खोले ॾेखारियो नाज़रीन खे जी पर्ची में लिखियल है परेशान मत हो मैं तुम्हारे साथ हूँ। भाई, परेशान मैं हुआ। आपके परेशान मत हो। साथ हूँ। परेशान मत हो मैं तुम्हारे साथ परेशान हूँ। थियो पंहिंजे भई मां तव्हां गॾु आहियां हा ॾुखियो ॾुखियो ज़ाल मुड़ुस जो इहो ई संगम आहे इहो ई साथ आहे हिक ॿिए खे आदत ॾींदा आहिनि तव्हां परेशान न थियो असां तव्हां सां गॾु आहियूं बिल्कुलु। उहा ज़ाल ॾाढी भली भाग वारी जेका मुड़ुस खे इहो चवे न तूं परेशान करे हुन मामले में उन शिकिल ॾिसी माण्हू परेशान थींदा आहिनि। कल्ह परसां हिकिड़ो हमरा ॻोठ खां चई यार हुते मां ॾाढो परेशान हुउसि हाणे मां थोरो रिलैक्स आहियां सही। उनखे ब्लड प्रेशर थींदो अच्छा, अच्छा। आहे रिलैक्स आहे मुंहिंजो ज़ाल न आहे न हिते। सही सही सो ईअं अच्छा बराबरि पाण जेके आहियूं साईं हिते ई म्यूज़िक पाण बीठल बंदि हूंदासीं सिंगर गानो गाईंदा आहियूं तव्हां ईअं न ईअं न कपल डांस सिंधी गाने ते अच्छा साईं वॾी ॻाल्हि इहा आहे न न ईअं परफॉर्म कंदासीं परफॉर्म कंदासीं परफॉर्मेंस साईं यासिर समी साहिब गुज़ारिश कंदा हिकिड़ो सुठो कलाम ॿुधाए असीं बि वीचारे जी कवरेज बि न थींदी मैदान में अचबा यासिर मैदान में अचबा मिलियो तूं मूंखे मिलियो वॾे नसीबनि सां लिकाया मां तोखे सॼे ज़माने खां मिलियो तूं मूंखे वॾे नसीबनि सां लिकाया मां तोखे सॼे ज़माने खां तुंहिंजे अखियुनि जो दीवानो मां सुहिणी तुंहिंजो मां परवानो आहियां मिलियो तूं मूंखे वॾे नसीबनि सां लिकाया मां तोखे सॼे ज़माने खां मिलियो तूं मूंखे वॾे नसीबनि सां लिकाया मां तोखे सॼे ज़माने तू ई त जानो मुंहिंजी मन्नत है तू ई त जानो मुंहिंजी मन्नत है गोली सा दुनिया में तू जन्नत है रब जो शुक्र आ मूंखे प्यार मिलियो मुंहिंजी इबादत जो ही मिलियो तहसीलो तोखे अखियुनि में विहारे लिकाया पलकुनि सां लिकाया मां तोखे सॼे ज़माने खां मिलियो तूं मूंखे वॾे नसीब सां लिकाया मां तोखे सॼे ज़माने खां मूंखे मिठिया जानम खंड जॾी मूंखे मिठिया जानम खंड जॾी मूंखे मिठिया जानम खंड जॾी तुंहिंजी गवाही हर को ॾींदी मुंहिंजी गवाही हर को ॾींदी तुंहिंजो आहियां तुंहिंजो आशिक़ दुनिया चवंदई तोखे अखियुनि में विहारे लिकाया पलक सां लिकाया मां तोखे सॼे ज़माने खां मिलियो तूं मूंखे वॾे नसीबनि सां लिकाया मां तोखे सॼे ज़माने खां तुंहिंजे अखियुनि जो दीवानो मां सुहिणी तुंहिंजो मां परवानो आहियां मिलियो तूं मूंखे
जीवन सां लिकाया मां तोखे सॼे ज़माने माशाल्लाह जोड़ी सलामत ऐं असांजूं दुआऊं गॾु आहिनि जेके बि जोड़ियूं आहिनि उन्हनि सभिनी लाइ ऐं यकीनन तव्हां सभिनी खे बि ख़ुशी थी रही हूंदी जॾहिं तव्हां ॾिसंदा हूंदा त असां वटि जोड़ी मौजूदु आहिनि ॾाढी बहितरीन तरीक़े सां गेम बि खेॾी ख़ुशी मस्ती मज़ाक हली रहियो आहे ऐं असांखे बि ॾाढी ख़ुशी पई थिए मूंखे मज़ो थो अचे ऐं प्रोग्राम थोरो चेंज थी वियो आहे ऐं मुंहिंजी बि इहा ई दुआ आहे त जेकी बि सिंध में वसनि था जोड़ा उहे गॾु थियनि पोड़ा हाय ज़बरदस्त इन ॻाल्हि ते ताड़ी हुजणु खपे इन ॻाल्हि ते न हुजनि अखियुनि में गोड़ा कॾहिं न थियनि विछोड़ा जी 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 त पोइ हिते वठूं था शॉर्ट हिकिड़ो कमर्शियल ब्रेक मोटी ईंदासीं असां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो ज़बरदस्त सलाम प्रोग्राम सिंध ऐं जोड़ी सलामत मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में वरी तव्हांखे भलीकार चऊं था जोड़ी सलामत हुजे जिन जी बि जोड़ी सलामत आहे उन्हनि सभिनी खे वॾियूं मुबारकूं जेकॾहिं जोड़ी सलामत कंहिं मामले सबबु न थी आहे त पोइ मामला पंहिंजा निबेरे वठो परचाए वठो ठाहे वठो हिक ॿिए खे जोड़ी सलामत रखो छो भला ऐं अॼु असांजो प्रोग्राम ॾिसी करे ॾिसो त जेका बॉन्डिंग आहे उहा केतिरी ज़रूरी हूंदी आहे चयो वञे थो त शादी जेको आहे उहो ज़िंदगी जो हिकिड़ो अहम चई सघां थी फ़ैसिलो आहे या अहम जेको आहे उहो पार्ट आहे त उहा शइ ऐं उनखां अलावा असां जेकॾहिं उन में ई ॻाल्हि ॾिसूं त असां वटि जेकॾहिं शादी थी वेंदी आहे त हिकिड़ो सहारो मिली वेंदो आहे असांजी हिकिड़ी बॉन्डिंग सुठी थी वेंदी आहे असां हिक ॿिए सां शेयर करे सघंदा आहियूं ऐं उहा शइ ॾाढी सुठी गुज़रंदी आहे शादी जा जेकी 6 महीना हूंदा आहिनि न पहिरियां वारा उहे ॾाढा सुठा गुज़रंदा आहिनि सभिनी जा उनजो हिकिड़ो सबबु आहे पुछा कयो छो उहो हिनजे करे त शादीअ में खोड़ सारियूं शयूं मिलंदियूं आहिनि मतिलबु तेल साबुण शैम्पू सभु हर शइ हूंदी आहे 6 महीननि जो राशन हूंदो आहे पूरो जॾहिं शइ खुटंदी आहे न मसाला पोइ क्रिएट थींदा माना तव्हां चाहियो था त शइ मिलंदी रहे 6 महीने जो जेको पीरियड आहे उहो ॾाढो लाजवाब हूंदो आहे हर शइ मिलियल हूंदी आहे बाबा ॻाल्हि न पुछा कयो ऐं ॿियो नई नई शइ हूंदी आहे 10-15 वॻा सिबराईंदो आहे ऐं वॻा बि नवां नवां पाईंदो आहे जॾहिं उहे वॻा पुराणा थींदा आहिनि पोइ ख़बर पवंदी आहे त मसलो छा आहे मसलो छा अच्छा इन्हीं ॻाल्हि ते पुछूं था अच्छा हमें ये बताइएगा कि स्टार्टिंग में सर के बिहेवियर में और अब के बिहेवियर में कोई डिफरेंस हाँ डिफरेंस है हाँ किस तरह का और ज़्यादा मोहब्बत है अच्छा वाह 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 नहीं लाजवाब वैसे तो वक्त के साथ मोहब्बत खत्म होती है मतलब अक्सर मैंने सुना है मुझे नहीं पता ये प्रैक्टिकली मैं ये नहीं कहना चाहती लेकिन जिन्होंने मोहब्बत की उनसे पूछे ना हाँ नहीं ये हकीकत है कि इनके बिहेवियर में डे बाय डे इम्प्रूवमेंट ही आई है खराब नहीं हुआ है अच्छा अगर कभी बीच में होता है इंसान है गलती हो भी जाती है थोड़ा ऊपर नीचे मूड हो भी जाए तो फिर रियलाइज करके अपनी चीज़ को सेट कर लेते हैं और अब ज़्यादा और एक्सप्रेसिव होते जा रहे हैं और ज़्यादा अच्छा अगर साहब तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजी ज़ाल में उहा कहिड़ी ख़ूबी जेका शादीअ खां अॻु में तव्हां ॾिठी चङी ॻाल्हि जेका सुठी ॻाल्हि जेका हाणे न रही इलाही शयूं हुयूं सभिनि खां पहिरियों ॾाढी डेडिकेटेड लेडी आहे मां तव्हांखे चयो त जेको सियासत न हुजे त हाणे उहा ख़ूबी न आहे पहिरियां जेका ॾिठी तव्हां मां तव्हांखे चङी ॻाल्हि जेका बिल्कुलु मां ॿुधायां थो इलाही डेडिकेटेड आहे जेको कमु चयोसि जीअं चयोसि उहो करे वेंदी इवन ही प्रैक्टिकली असांजो जेको स्टूडियो आहे उते अगरि का लाइट ख़राबु थी वेंदी आहे त ही पाण स्टूल खणी करे उनखे सही कंदी आहे हा पंहिंजा असांजो जेको मिक्सर आहे म्यूज़िक जो सॼो कमु हार्डवेयर सॉफ्टवेयर सभु जेको करे सघे थी हाणे उन पासे ॾे हिन जी तवजा घटि थी वई आहे घटि थी वई आहे पहिरियों ॾाढो ऐं सॉफ्टवेयर जेको चयोसि टोटल मैगज़ीन जेको असां कढंदा हुआसीं उहो असांजे घर जो ठहियलु हूंदो हुयो सॼी कंपोज़िंग सॼी डिज़ाइनिंग ही पाण कंदी चलने जी शिकायत एक मिल गई आपकी कोई शिकायत है तो आज बता दें आमने सामने जो पीठ पीछे शिकायत नहीं होती वो सही बात नहीं होती अभी बता दें नहीं मुझे कोई शिकायत नहीं है क्यूट है यार माशाल्लाह ॾाढी क्यूट है अच्छा सही मूंखे इहो ॿुधायो कदा कुझु फनी मूड बिठायूं चांहि मिले तव्हांखे उन मख पइजी वञे मख कढी करे चांहि हारींदो या कंहिं ॿिए खे ॾेई छॾींदो हुनखे ख़बर न आहे पीए भले साईं मां तव्हांखे ॿुधायां जेको इस्लामिक तरीक़ो आहे उनखे मख खे हिकु टुॿी ॿी ॾियो ऐं उनखे पीआरियो
ठीकु आहे बाक़ी जेको दिलि आहे उन ते त न ॾियणु घुरिजे न करे थींदो आहे यार रश्मि हिकु ॿिए खे सोरे ॾे उन ख़बर न आहे ॾिसो साईं हिकु त असांखे हर शइ जो तरीक़ो ॿुधायल आहे ऐं हुन में इहो आहे त तव्हां हिनखे हिकिड़ी ॿी टू ॿिजो ऐं उन में शफ़ा हूंदी ऐं पोइ तव्हां इहा शइ पीओ वाह वाह हा बाक़ी उहो दिलि न मञंदो अलॻि ॻाल्हि आहे ॻाल्हि मां ॾाढी भली कई त मां चवंदो मूंखे पकड़े ज़ोरी टुबी ॾियां शिपाही शादी के बाद कोई प्रपोजल आया है? मतलब शादी के बाद जिनको नहीं पता होता तो वो प्रपोजल भेजते हैं, तो कभी आया है? नहीं मुझे नहीं याद नहीं ऐसा कभी मैसेजेस में, कभी कॉल पे किसी ने बोला हो कि आप मुझे बहुत अच्छी लगती हैं? वो तो बोलने वाले बहुत हाँ होते हैं। यही प्रपोजल है, यही प्रपोजल है। अच्छा ॿियो मूंखे मैं ॿुधायो उसको प्रपोजल कंसिडर नहीं करती असल में। अच्छा अच्छा कॾहिं वो लॻ सब ईअं खराब थियो आहे होती है लोगों की। कॾहिं ज़िंदगीअ में ईअं लाह चढ़ाव ईंदा रहंदा आहिनि कॾहिं कॾहिं थींदो आहे को कम जो कागज़ जेको तव्हांजी शर्ट में रहिजी हुजे ऐं हिन धोई छॾियो हुजे या धोराए छॾियो हुजे पोइ तव्हां चओ त यार ॾिसंदी त कर खीसा कम जो कागज़ धोपिजी वियो असल में असीं सूमरा आहियूं ऐं सूमरा धोबी हूंदा आहिनि हू कपिड़ा धोइण खां पहिरियों तलाशी वठंदा आहिनि किथे का शइ कमी एक बार न हुआ था मुझसे ऐसा ये सब बता कि ना? हाँ मैं मोस्टली मैं कोशिश करती हूँ कि मैं जब भी कपड़े धोऊं तो मैं उसमें पॉकेट्स चेक कर लूँ सारी लेकिन एक बार हुआ था कि इनकी पॉकेट में पता नहीं पैसे थे या कोई पेपर था कुछ था वो धुल गया था अच्छा अच्छा और मुझसे उसी दिन गलती हुई थी मैंने चेक नहीं किया था अच्छा फिर छुपा दिया या बताया फिर था? क्या रिएक्ट बता दिया रिएक्ट क्या बता हुआ? देती हूँ तो रिएक्शन क्या आया? कुछ नहीं गलती ते कोई रिएक्शन न हूंदो आहे मुंहिंजो इवन औलाद सां बि ग़लती काई बि थी सघे थी रिएक्शन थींदो आहे त हिकु ग़लती ॿीहर न थिए ॿीहर पोइ वरी तव्हांजी चॉइस हूंदी आहे उहा ग़लती न हूंदी अच्छा मुझे सही, मुझे सही था चो यार। ये बताओ आप मुझे बताएं कि इनका पसंदीदा फेवरेट इनकी डिश कौन सी है जो अगर इसमें इनको जितनी भी मतलब वो डिश इनके सामने रखी जाए ये खुद लेकिन ही खा वो लेंगे है तो और किसी को बताएंगे नहीं छुपाएंगे कि मैं दोबारा खाऊंगा फिर मतलब वो ऐसा फेवरेट डिश हो कोई वैसे तो इस मामले में मीठे के मामले में मतलब कोई भी मीठी चीज हो किसी को ना दे मैं ही खाऊंगा भैया हाँ मतलब किसी को पूछा असल में नहीं पहल भी है। और वो फ्रिज में रखी भी होगी बस उठा के खाते रहेंगे बगैर बताए भी और क्योंकि जो सालन वगैरह होता है या इस तरह की चीज उसको क्योंकि गर्म करके खाना पड़ता है तो उसमें थोड़ा सा डिपेंडेंट हो जाते हैं कि मुझे ये खाना है मुझे दे दो क्योंकि फ्रिज में रखी हुई चीज तो गर्म नहीं करनी पड़ती है वो खा लेते हैं लेकिन ये है कि हाँ मिठाई या मीठे के अलावा मटन कढ़ाई इनको बहुत पसंद है वो इनको जितनी खिलाई जाए खा लेंगे सही हिकिड़ो सवाल आहे आम नंढपण में सभु कंदा मां प्रोग्राम में ॿुधो हुयो त जेकॾहिं ॿेड़ीअ ते तव्हां ॿई सवार आहियो ऐं को लाओ चाड़ो अची थो वञे ऐं जेको माना को सिलसिलो अहिड़ो जुड़े थो त ॿेड़ी में हिकिड़ो माण्हू रहणो आहे हिकिड़े खे कल्टी थियणो आहे पोइ हाणे तव्हां ॿिन्ही मां केरु माण्हू वेंदो मां जेसि ताईं मां सम्झा थो इहो सवाल हिन को थियणु घुरिजे आप बताएं कश्ती में सवार हैं तो दोनों में से एक को मतलब उतरना है वरना मसला हो जाएगा मैं उतर जाऊंगी क्योंकि इनको तैरने में परेशानी होगी मैं तैर लूंगी मां तव्हांखे ॿुधायां मुंहिंजो जेको जवाबु आहे उहो इहो आहे त हिनखे मां अहिड़ियुनि जाइनि ते इन तरीक़े सां जेको सपोर्ट कंदो रहंदो आहियां वुमेन एम्पावरमेंट जे हिसाब सां बि ऐं हलिया सां बि मोहबत जे इश्क जे सवाल सां बि मां टपो ॾींदुसि अच्छा वाह 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 ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई तव्हां हाणे मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजी ज़िंदगी ख़ूबसूरत आहे माशाल्लाह नज़र अचे थी इन ख़ूबसूरत ज़िंदगी खे सिंगारण में संवारण में तव्हां छा था सम्झो त क़िस्मत जो हथ आहे या ज़ाल जो हथ आहे सभिनी खां पहिरीं मां जेको क़िस्मत पढ़ंदो आहियां क़िस्मत पढ़ाईंदो आहियां ऐं क़िस्मत ॾिसंदो आहियां सही ऐं मेन शइ इहा त क़िस्मत ते यकीन न आहे अच्छा हा ज़ाल ते आहे माना उनजो हथ किस्मत ते यकीन ना है न आहे किस्मत ते यकीन न आहे इहे सभु कम करण जे बावजूदि ठीकु आहे हा ज़ाल में त पूरो भरोसो आहे ठीकु आहे त हिन ज़िंदगी खे ख़ूबसूरत करण में हिन जो पंहिंजो हिकिड़ो किरदारु आहे मां हिकिड़ो जज़्बाती माण्हू आहियां गुस्सियारो माण्हू आहियां ऐं जेको आहे कॾहिं कॾहिं ॾिंगायूं बि करे वेंदो आहियां ज़्यादतियूं बि थी सघनि थियूं हिन महिल त जेकी पोज़ीशन इहा आहे त मां उहा पाण क़बूल बि करे वठंदो आहियां त मूं इहा ग़लती थी आहे ओके मगर बग़ैर रियलाइज़ करण जे हीअ जेको आहे कूल ई रहंदी आहे मां तव्हांजी ज़िंदगी संवारण में तव्हांजी ज़ाल जो हथ आहे किरदारु आहे मां बि चवां त गाॾीअ में पोयां छो लिखायो त ज़ाल ईंदो आहे घर ठाहियूं हली करे हाणे ॾाढो ख़ूबसूरत घर आहे तव्हांजो माशाल्लाह इहो घर आबाद हुजे हिते हिकिड़ो माना हिकिड़ो आर्टिफिशियल घर ठाहींदासीं पाण ठीकु आहे ऐं घर जी दावत कंदासीं ख़बर पवंदी तव्हांजे सेंस जी बि त घर कीअं ठाहे सघो था ऐं असां तव्हां अलॻि अलॻि कंदा हिन में तव्हां गॾु न कंदा अलॻि अलॻि ठाहींदा असां टाइम तव्हांखे ॾींदासीं 15 सेकेंड ॾिसूं था केरु जल्दी ठाहे अचो त पोइ हलो घर घर ई तव्हां बि अचो साईं बरसाति गॾु त मिलंदी आहे गॾु मिलां हा हथ त मिलंदी आहे साईं इधर से जी तव्हां बि हलिया अचो हलिया तव्हां हिन पासे वञो हिकिड़ो हा पहिरियां हिकिड़ो ठाहे हिकिड़ो पिलर खणो तव्हां जी
एक हाथ से इस्तेमाल करना है, एक टाइम हाथ- सही ॾींदासीं 15 सेकंड 15 सेकंड में जेतिरो घर ठही सघियो हाँ। पोइ थी सघे थो आपके डीपीसी पास 15 सेकंड में आपको घर बनाना है, ठीक है, जितना अच्छा बना सके आप बनाएं। ठीक वैसे तो 15 साल भी कम है लेकिन अब 15 सेकंड है, क्या करें। ठीक है। जी स्टार्ट जी, टाइम स्टार्ट आज जी, स्टार्ट नाउ। क्यों? बहुत बुरी तरह टाइट है। एक हाथ से बनाना है, एक हाथ से घर बनाना है भाई, बड़ा मुश्किल काम है। हाँ, देखते बहुत हैं बुरी तरह ठाहिणो फंसे आहे। हुए हैं। न अकेलो अकेलो ठाहिणो आहे, ख़बर पवे त केतिरो होशियारु आहे पंहिंजो घर ठाहिण में। हूअं त मर्द ऐं औरतूं ॿई होशियारु हूंदियूं आहिनि, हूअं जेको रियल घर हूंदो आहे, पर हीउ घर थोरो वरी ईअं गेम वारो घर आहे न, त हिन में मज़ो हुयो आहे पंहिंजो। वाह 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 वाह, ही घर बाक़ाइदा ठहे थो। सही वाह वाह योगी साहब, सही हीउ त माना बाक़ाइदा इहो आर्किटेक्ट माहिर आहे। हाँ हाँ वाह 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 वाह, घर बना रही जी, 15 सेकंड का टाइम दिया था, 15 सेकंड वाह गुजरे यार। नहीं अभी तक। हाँ वो यहाँ भी सोचा 15 सेकंड अञा न आहिनि गुज़रिया, माशाल्लाह एतिरो सुठो घटि ई वियो। स्टॉप जी, 15 सेकंड गुजर गए जी, आपने घर बना लिया। देखें आपसे तमाम बेहतरीन घर ठाहियो आहे। हाँ, गिलास केतिरा आहिनि, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12। टिमाड़ घर आहे बहरहाल। हाँ। हाणे लेकर साहब ॾिसूं था जी सर, बिल्कुल। घणियूं माड़ियूं ठाहियो था घर। ठीक है सर। जी टाइम स्टार्ट सर कयूं, 2 मिनट स्टार्ट। स्टार्ट साईं। हिकिड़े सां ठाहिणो आहे, चैलेंज इहो आहे, हिकिड़े सां ठाहिणो आहे, ॿिन्ही हथनि सां वॾो घर ठही वञे घर में। हाँ वाह वाह हिकिड़े सां ॾिसूं कीअं थो ठहे। वाह 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 वाह, हीउ लॻे थो घर वॾो ठहंदो। छो त सर स्टार्ट हम घर सां मिलाइण पिया चाहिनि। वाह वाह, 1 2 3 4 5 6 गिलास पहिरियां ई आहिनि, त हीउ घर थोरो वॾो आहे हुन घर खां। हाँ 6 गिलासनि वारो घर आहे, मथे वरी न 5 गिलास पवंदा मुंहिंजे ख़्याल में। सर स्टॉप सर, तव्हांजे घर जी एराज़ी वॾी आहे। ना ना टाइम घर में होतो है पर तव्हां 6 + 11 12 सर 12 दिया सर 12 थी विया, 12 ॿिन्हिनि सां 12 12 ॿिन्ही जा बस 12। न। बाक़ी ॾाढी साईं, हाणे जेको ॻाल्हाईंदव सच ॻाल्हाईंदव। सच सच के समय कुछ भी न ॻाल्हाईंदा। हुकुम क्यों सर, हुकुम क्यों। पोइ सवाल कयूं, रेडी आहियो? हाँ साईं हाणे फर्ज़ कयो तव्हांजी शादी न आहे थी, फर्ज़ कयो, अखियूं मूटे फर्ज़ कयो, फील कयो, अखियूं मूटियो ये आँखें बुढ़ा तो बड़ी की नजर है। अखियूं मूटियो लॉजिक आहे न भई। हाँ सही। अखियूं मूटियो हिन वक़्तु तव्हां इहो फील कयो तव्हांजी शादी न आहे थी, तव्हां कुंवारा आहियो, छड़ा आहियो, जंहिं वक़्तु उथो, जंहिं वक़्तु घुमो फिरो, राति जो को चवण वारो न आहे, आखण वारो न आहे, जहिड़ो किताब पढ़ो, जहिड़ी मूवी पढ़ो, तव्हांजी फर्ज़ कयो शादी न आहे थी। हाणे तव्हां छा था महसूसु कयो? सही पानी केर पियारी दो, चाय केर पियारी दो, मानी केर खाराई दो, कपड़ा केर धोई दी दो, स्त्री को माना केर ॻाल्हि इहा त ज़ाल न वती आहे, नौकिराणी वती आहे, न इहो तव्हां चवण जो मक़सदु छा आहे? वाह इन को अलावा इलाही कम हिननि जा मां कंदो। अच्छा माना फील छा पियो थिए ईअं, माना कि छड़े वारी ज़िंदगी ॾाढी मज़ेदार हूंदी आहे न, माना ईअं फील। हा बैचलर जेके अंग्रेज़ी में ज़फ़र अंग्रेज़ी ॻाल्हाए तव्हां चई सघो था त मज़ेदार हूंदी आहे, मां नथो चई सघां। साईं मां हिकिड़े दफ़े ॿुधो हुयो त शादी खां पहिरियां जेकी छड़ा हूंदा आहिनि, जेकी बैचलर हूंदा आहिनि, उन्हनि जे सिरांदीअ में सुठा शाइरी जा किताब हूंदा, सुठियूं मूवियूं सीरियूं, पोइ जॾहिं शादी कंदा आहिनि त पोइ वरी इहो पेनाडोल जी टेबलेट साईं उहो डॿो आहे न, पोइ रुगो परेशानियूं हूंदियूं आहिनि। इहो वाकई ईअं आहे छा? न सही, परेशानी मूं वटि काई बि न आहे, ज़िंदगी में बि परेशानी काई न आहे, ऐं मैरिटल लाइफ में बि काई। अच्छा तव्हां शादी कई त हिननि जे पेरेंट्स, हिन जे वालिद या अम्मा या हिन जे घर वारनि कोई चयो? issue न कयो? न इशू जी ॻाल्हि नथो कयां, इशू जी ॻाल्हि नथो कयां, हिन जे घर वारनि कीअं चयो त भाउ ख़ुदा तोखे ख़ुशि रखे, चङो थियो असांजी परेशानी तूं खणी वई? न अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि थी न, छो त असां इहा शादी हिडन कईसीं, अच्छा वरी आस्ते आस्ते आउट कयोसीं, जंहिं महिल आउट कई आहे असां ॻाल्हि, त मां नथो सम्झां अहिड़ी का ॻाल्हि थी आहे। सही आउट कॾहिं कयो अथई? माना 5-6 साल पोइ 2-3 साल 2-3 साल 2-3 साल लगे, 2-3 साल। अच्छा आप मुझे बताएं कि जैसे कि सर से पूछा कि बैचलर लाइफ और मैरिड लाइफ में डिफरेंस क्या मतलब महसूस होता है? मेरी तो लाइफ अगर मैं बैचलर जैसी थी वैसी समझे अभी भी है। हाँ। क्योंकि वैसे मैंने ऐसा कहा कि मैं कुकिंग नहीं करती। जब एक कॉमन हमारी लाइफ में क्या होता है कि जब किसी की शादी होती है तो वो घर की जिम्मेदारियां ऐसे पड़ जाती हैं कि भाई किचन संभालना है, सास ससुर की जिम्मेदारी है, फिर बच्चे हो जाते हैं, बच्चों की जिम्मेदारियां हैं, उसमें फंस जाती हैं खवातीन। मेरे पास ऐसी कोई चीज़ है ही नहीं। सही। आज अच्छा भी फर्ज नहीं करें, है। मतलब वही चीज़ है। मेरी वही चीज़ है, मैं अपनी मर्जी से सो के उठती हूँ, अपनी मर्जी से सोती हूँ, मर्जी से खाती हूँ, वाह वाह, ये उसी हिसाब से चल रही हूँ। अच्छा ये मुझे बता दे शॉर्ट में, खुदा ना खास्ता फर्ज करें अगर याकट साहब कोई इलेक्ट्रिशियन मतलब इलेक्ट्रिक काम कर रहे हैं, उनको करंट लग जाता है, आप देखती हैं, तो क्या करेंगी? इनको बचाएंगी या मेन स्विच बंद करेंगी?
मेन स्विच बंद करूंगी। तब तक ये बलि चला जाए? नहीं, इतनी मोहब्बत है आपकी? नहीं, क्योंकि अगर इनको खींचूंगी तो मैं भी साथ चिपकूंगी। तो भाई जीना मरना साथ में है ना भाई, इनको बचा नहीं पाऊंगी। जीना मरना साथ में है ना। नहीं बचाना है। ये क्या बात हुई यार? हाँ, ता बचाण जी गाल कही यार, तो ही मैंने सोच बंद कर दी। हाँ, सही सेंसिबल। बचाण जी गाल आता अच्छा भाई बजदा मां थोरो ये बुलाने की कोशिश में उनको न भूली न भूली। एगो सुठो कलाम। हाँ, तहां जी इजाजत सां कलाम जी तरफ अंदाज़। जी बिल्कुल। वाह वाह, अचो सही वरी मैदान ते अचो सही। वाह सही, तव्हां हिते ई बीठा हूंदो। हाँ हा, ऐं साईं हितो ई ॻाईंदो। वाह वाह, कन्या को मिश बिश ॿुधाए साईं। हाँ सर, मैं शब्द बताऊं। वाह वाह। चंद्र जो टुकड़ो लगी थो अज त तू, चंद्र जो टुकड़ो, चंद्र जो टुकड़ो, चंद्र जो टुकड़ो लगी थो अज त तू, जाने तो मौला, जाने तो मौला, जाने तो मौला, जाने तो मौला, चंद्र जो टुकड़ो लगी थो अज त तू, जाने तो मौला, जाने तो मौला, जाने तो मौला, जाने तो मौला। तोखे वठण मुंहिंजा जानी दूलत मां मन साईं दासी, तोखे वठण मुंहिंजा जानी दूलत मां मन साईं दास, दूलत मां मन साईं दास, चाचन मां मन साईं दास, दूलत मां मन साईं दास, चाचन मां मन साईं दास, तोखे वठण, ओ तोखे वठण, तोखे वठण मुंहिंजा जानी दूलत मां मन साईं दासे। चंद्र सितारन जहिड़ी जोड़िया पंहिंजी, हर पासे आशोर रुगो वहवा पंहिंजी। चंद्र सितारन जहिड़ी जोड़िया पंहिंजी, हर पासे आशोर रुगो वहवा पंहिंजी। सुनिया सुने जी दा बेदार आ, सेब तो है सुनो मुझो प्यार आ, छो जानिए जी, छो पीरिए जी, गिला कया मत लख देना, बिस्मिल्लाह कया, बिस्मिल्लाह कया। गायो गायो हो जमालो, हो जमालो, गायो गायो हो जमालो, हो जमालो। एड़ो पाण खे समझे थो जानो, कर ऐलान सदाई सरेआम मुझो, सदाई सरेआम मुझो। केड़ो अची वेंदो तूफान, छाजो फ़ाइदो छाजो नुक़सान, सदा सरेआम मुझो, सदाई सरेआम मुझो। फोटू असां ॿिन्ही जा लॻी विया फेसबुक ते, असां ॿिन्ही जा लॻी विया फेसबुक ते, केतिरा कमेंट्स बि मिली विया फेसबुक ते। ओ रुगो तुंहिंजो लागे ध्यानु, छाजो फ़ाइदो छाजो नुक़सान, सदाई सरेआम मुझो, सदाई सरेआम मुझो। जिते दिलि फाथल हूंदी आ, उते सिर झुकियल हूंदो है, जिते दिल बाथल हूंदी आ, उते सिर झुकियल हूंदो आ। महबूब जे माणनि अॻियां, महबूब जे माणनि अॻियां, आशिक़ मुअलो हूंदो आ, जिते दिल बाथल हूंदी आ, उते सिर झुकियल हूंदो आ। राबेल जे गुल जहिड़ो यार आ, गुलाब जे गुल जहिड़ो यार आ, छो जानीअ जी, छो पीरीअ जी, गिला क़यामत लख बेरा, बिस्मिल्लाह कया, बिस्मिल्लाह कया, बिस्मिल्लाह कया, बिस्मिल्लाह कया।
वाह 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 ॾाढो सुठो साईं कलाम तव्हां ॻायो ऐं ॾाढो मज़ो आयो ऐं लियाकत साहब ऐं तव्हांजी वाइफ खे बि ॾाढो मज़ो आयो हूंदो बिल्कुलु एंजॉय कयोसीं बिल्कुलु बिल्कुलु ही मज़ेदार एंजॉयमेंट नज़र आई पे गेम ॾाढी सुठे तरीक़े सां लम्हा गुज़री यादि असांजी। रहिजी वेंदा आहिनि यादगार कयो लम्हनि खे नंढियूं नंढियूं ख़ुशियूं सेलिब्रेट कयो मज़ो वठो लाइफ जो ॾाढो शॉर्ट कम शॉर्ट ब्रेक वठूं था तव्हां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम जी सलाम सिंध ऐं जोड़ी सलामत। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जोड़ी सलामत साथ सलामत सलाम सिंध में वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी वियासीं ॾाढो ज़बरदस्त प्रोग्राम थिए पियो लियाकत साहिब असां गॾु आहे हुनजी वञी बि आहे ऐं कचहरी ॾाढी ज़बरदस्त हले पई गेम्स बि आहिनि कलाम बि आहिनि मज़ो लॻो पियो आहे मतिलबु अॼोको प्रोग्राम जे न ॾिठो आहे न उनखे चइजो त हीउ हफ़्तो सॼो असांजो प्रोग्राम ॾिसे अॼोको प्रोग्राम मिस थी वियो त यूट्यूब ते अची वेंदो उते ॾिसिजो सुभाणे ॾिसो लाइव ॾिसण में वरी मज़ो पवंदो आहे लाइव ॾिसण में मज़ो पवंदो आहे पर जेकर हींअर तव्हां बिज़ी आहियो नथा ॾिसी सघो त यूट्यूब ते बि ॾिसिजो रिपीट में बि ईंदो ऐं उनखां अलावा सोशल मीडिया ते फेसबुक ते क्लिप्स बि असां शेयर कंदासीं उहे बि ॾिसिजो ऐं ॿुधाइजो प्रोग्राम कीअं लॻो आहे अच्छा लियाकत साहब मूंखे हाणे इहो ॿुधायो कॾहिं ईअं भला थियो आहे इतफ़ाक़ मूंसां थींदो आहे तव्हां सां बि थियो हूंदो शायदि कॾहिं ईअं थियो आहे जो मोबाइल राति जो चार्ज ते लॻाए छॾिजे सुबुह जो हुजे त वरी चार्ज थियो ई न हुजे हाँ साईं हाँ साईं थियो आहे न पोइ वरी उनजी वजह छा आहे? न घरवारी या कंहिं घर पाती मोबाइल कढियो ई जरा थियो ईअं थींदो आहे न ईअं न चवंदो पर असां आख़िरी वक़्त जे महिल मोबाइल रखंदा आहियूं त असांजो हिकिड़ो ख़ासि लफ़्ज़ आहे जी लफ्ज़ जेको कौन असां सा लफ़्ज़ खास ॿुधाए लफ्ज़ जी क्या नज़र आ रहा है ॿुधाए मक्खी नज़र आ रही है सेल जे मथां जेको दाणो नज़र ईंदो आहे उनखे असां चवंदा आहियूं मक्खी मैं यार मेरे मोबाइल चार्ज थे तो मतलब, हाँ मेरे मोबाइल पे मक्खी नज़र आ रही है जो नज़र आ रही है चार्ज लगो पियो आहे आपने अभी तक सिंधी नहीं सीखी? मुझे आती है सिंधी हाँ, में समझ गाने आती है गाती हूँ पूरी, हाँ बोलती नहीं हूँ साईं शुक्र कयो त माना ॾाढी सुलझणी ऐं ज़हीन ज़ाल मिली आहे तव्हांखे हिकिड़ो अमरा मूं वटि आयो चई यार राति मूंसां मसइलो थी पियो मां छो चई मोबाइल चार्ज ते रखियुमि सॼी राति चार्ज थियो माना अधु राति जो जीअं माना घरवारी उथी ऐं मूंखे उथारे चंबो आई अब छो चई कंहिंजी कॉल थी अचे ब्यूटीफुल मां चयो ब्यूटीफुल न आहे बैटरी फुल लिखियल आहे चई चरी पढ़ियल हुजे हा त चवां चई ब्यूटीफुल न आहे बैटरी फुल लिखियल आहे सो कॾहिं कॾहिं ईअं बि थिए थो मुंहिंजूं कॉल्स बि ॾाढियूं ईंदियूं आहिनि ऐं मुंहिंजा मैसेजिस बि ॾाढा ईंदा आहिनि ऐं कोई 5000 खां मथे जेको आहे मतिलबु कॉन्टेक्ट्स आहिनि पर मोबाइल हूंदो बि मुंहिंजो इन वटि अच्छा सुबुह जो सवेर उथंदा आहियो हा। त सभु खां पहिरियां छा ॾिसणु पसंदि कंदा आहियो असां इहो ॾिसणु स्टेटस जेको ॾिसंदा आहियूं पंहिंजो मतिलबु पंहिंजो पहिरीं त मोबाइल कंहिंजा मैसेज आहिनि कंहिंजो न आयो आहे कंहिंजी कॉल आई आहे न आई आहे हुन में थी सघे थो कुझु एमरजेंसी जूं कॉल्स अहिड़ियूं हुजनि जंहिंसां ॻाल्हाइणु ज़रूरी आहे अच्छा मूंखे इहो ॿुधायो का अहिड़ी महफ़िल हुजे का अहिड़ी शादी हुजे जंहिं तक़रीब में मानी खाइण खां पोइ न पाणी हुजे न हथ धोइण लाइ या हथ उगण लाइ टिशू हुजे पोइ छा कंदव हथ कीअं साफ़ कंदव वॾो ज़ुल्म आहे ये न चलो चुनरी सां न न चुनरी सां न न घरवारी न आहे तव्हां अकेला आहियो आप सैनिटाइजर आज निकाल के ले आई हाँ आज तो घर पर रखा 24 कलाक हिन सां गॾु हूंदो आहे न उहो तव्हां सवाल तव्हां छा कंदव नहीं वो कह रहे हैं आप अकेले हो सो मैं नहीं हूँ साथ अच्छा आप थोरो आइडिया ॾियो त माना इहो पाणी बि न हुजे हथ साफ़ करण लाइ टिशू बि न हुजे छा कंदव कुर्सी सां कोई न कोई बंदोबस्त करे वठंदासीं हेॾे वॾे कमाल जा माण्हू आहियो आउं हुजां न त जिते मानी खां पोइ उते परदे ताईं थो साफ़ कयां ॻाल्हि सिधी हुई नहीं इनके जेब में रुमाल भी रहता है हमेशा अच्छा ये उसको ये यूज तो करेंगे रुमाल आहे मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे मां पंहिंजे दोस्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधायूं अॼु दोस्त नाराज़ थो थिए उन सां ई मसइलो थियो पोइ चई टिशू न पाणी हो मां चयो पोइ छा कई चई बाबा कमीज़ जे अंदरि हथ जी गंजी सां हथ साफ़ कई बाबा साफ़ सुथरो पियो मूंखे ख़बर बि न पई कंदा आहिनि बहरहाल तमामु बहितरीन ॻाल्हियूं पई थियनि तमामु बहितरीन कचहरी पई थी ऐं प्रोग्राम जो टाइम जेको उहो ख़तम थी चुको आहे तव्हांजी वॾी महिरबानी ॾाढो मज़ो आयो एंजॉय कयोसीं आख़िर में असांजे तरफ़ां ॿियो कुझु न आहे हीउ प्यार जो तोहफ़ो आहे गुलाबनि जे गुल जीअं तव्हां ईअं मुस्कुराईंदा रहो तव्हांजी जोड़ी सदाईं सलामत हुजे चश्मे बदूर जिते वञो वॾी महिरबानी त नज़र जो टिको ई वञो साईं हा साईं बिल्कुलु जोड़ी ॾाढी ज़बरदस्त आहे माशाल्लाह मौला तव्हांखे सलाम लॻे बिस्कुट ऐं मिठाई आहे जेतिरो हाणे खाइणो अथव खाओ प्रोग्राम खां पोइ माना बाएताल कंदा ख़बर पए त खाइबो कीअं आहे तव्हांजी वॾी महिरबानी लख थोरा कुर्ब तव्हांजा तव्हां प्रोग्राम में आयो उस्ताद बादल ताईं तव्हांजी वॾी महिरबानी ॾाढो साथ निभायो ढोलक वारे जी वॾी महिरबानी जे बाक़ाइदा रंग ढोलकार अॼु ईअं पियो वॼाए ॼणो पंहिंजी शादी में बहुत दिल से ढोलक बजाइए इन्हनि खे पंहिंजी शादी जी शहनाइयूं यादि अची वियूं हूंदियूं आख़िर में वेंदे वेंदे हिकिड़ो सुठो कलाम माना ईअं बाक़ाइदा ज़बरदस्त कलाम हूंदो महफ़िल खे मचायूं वेंदासीं माना कुझु न बचायूं वेंदासीं अहिड़ो कलाम हुजे यादुनि वारो कलाम हुजे भलो कलाम हुजे सो सलाम सिंध जेको हिते पूरो थिए थो जोड़ी सलामत ऐं आख़िर में वरी बि इहा दुआ कंदुसि त जेकी बि आहिनि सिंध में रहंदड़ जोड़ा उहे शाल गॾु थियनि पोड़ा अला भाई अल्लाह ने कृपा
मुझे अंगण तिया सुहुरा तो नेड़ बिछाया मां मुझे अंगण तिया सुहुरा तो नेड़ बिछाया मां बई बाहु सिरा द्यू नहीं बई बाहु सिरा द्यू नहीं तो निंद्रड़ी कराया मां मुझे अंगण तिया सुहुरा ओ तो नेड़ बिछाया मां उहा जाए न लहा जानी जाते तो के बिहारा उहा जाए न लहा जानी जाते तो के बिहारा अखिड़न में पिरी पेगी अखिड़न में पिरी पेगी तो निंद्रड़ी कराया मां मुझे अंगण तिया सुहुरा तो नेड़ बिछाया मां मुझे अंगण तिया सुहुरा तो नेड़ बिछाया मां ईंदे अंगण अली गुल जेते दुश्मन पचंदा ईंदे अंगण अली गुल जेते दुश्मन पचंदा ॾिसी सजण तो के नचंदा ॾिसी सजण तो के नचंदा छो न खुशियूं मनाया मां मुझे अंगण तिया सुहुरा तो नेड़ बिछाया मां मुझे अंगण तिया सुहुरा तो नेड़ बिछाया